जय मंगल करता जय दुख नाशन विघ्न हरो। नमो गवर्जा नमो वाक्यपत नमो सरस्वती तो शरणम्। ओंकार परमात्मा परमो रूप रंग कछु रेख नहीं। अंडज जेरज सित जयत भुज जल तल व्यापक एक तोहि। प्रभु अनंत का रूप न कोई नेत नेत जस वेद करे। साध संगत कर मुकत परापत लोक सुखी पर लोक लये। पवन आहारी जोग साधना जति कहावे ध्यान धरे। हर की कथा समान न होए। साध संगत कर नीच तरे। साध संगत कर अमर भई है। साध संगत कर मुकत भय। साध संगत कर शेष नांग जिम पण पण धरती धार लये। प्रेम सहित नित हरि गुण गावे। मगन होत नित हरि जस करिणम। खुले पुराण कथा हरि होवे। कोट मुकत ताके शरणम। जिस मंदिर में कथा होत है वैकुंठ धाम सोई कहिए। आद व्याध उपाद जाएगा जो मांगे सो फल लइए। तीर्थ कोट कोट सुर पूजा हर की कथा जहाँ करिणम। दासन दास प्रभु तेरो जस गावे। वक्ता श्रोता तो शरणम। तीर्थ कोट कोट सुर पूजा हर की कथा जहाँ करणम। दासन दास प्रभु तेरो जस गावे। वक्ता श्रोता तो शरणम। संगत बोलना सत श्री हरि वाहिगुरु। हरि रस निर्मल वाहिगुरु। अधम उदाहरण वाहिगुरु। पापिय तारण वाहिगुरु। निर्मल वाहिगुरु। सुंदर वाहिगुरु। संगत बोलना सत श्री हरि वाहिगुरु। तुम दाते ठाकुर प्रतिपालक नायक खसम हमारे। निमख निमख तुम्हें प्रतिपालो हम बारिक तुम्हारे दारे। जीवा एक कवन गुण कहिए बेसुमार बेअंत स्वामी।
तेरो अंत न नहीं लइए। कोट पराध हमारे खंडो, अनिक विधि समझावो। हम अज्ञान अलप मत थोरी, तुम आपन बिरद रखावो। तुम्हारी शरण तुम्हारी आशा, तुम ही सजन सुहेले। राखो राखन हार दयाला, नानक घर के गोले। सतभामा को कृष्ण प्रसंग सब कह दियो। नारद प्रथ संवाद सकल पूरन भयो। सतभामा के श्री कृष्ण भगवान ये कथा बधाई। देवर्षि नारद पृथु राजा के ही सुंदर कथा बधाई, जेका तवा रोज अची करे हे अमृत मई कथा जो लाभ वर्तवा। सुनी कथा शुभवंत अधिक हर खाइयो। साध संगत जी, इहा कथा ॿुधण सां ई ॾाढी ख़ुशी प्राप्त थी, ॾाढो आनंद आयो, ॾाढी मन में हिकु नव जीवन जागृत थी वियो। कथा ॿुधण सां, सत्संग ॿुधण सां हिकु नयोपन ईंदो आहे ज़िंदगीअ में। भगवान जी भक्तीअ में एॾी वॾी शक्ति आहे कि सत्संग सां, भक्तीअ सां, भगवान जे कीर्तन सां, ध्यान सां, भगवान सां जुड़ियल जेका बि ॻाल्हि आहे उन में नयोपन ईंदो आहे, नयो रस, नयो आनंद ईंदो आहे। भगवान जी भक्ति इन करे सुखदाई आहे। ॿियो संसार जूं ॻाल्हियूं जेके आहिनि, हिकु ॾींहुं, ॿ ॾींहं, 3 ॾींहं, उहे रस आख़िर पोइ फिका लॻण लॻंदा आहिनि। इन करे महाराज गुरु अर्जन देव साहिब चवनि था, बिखे बन फीका, बिखे बन फीका, त्यागरी सखिए, नाम महा रस पियो। साध संगत विषय विकारनि जा रस जेके आहिनि उहे फिका अथव, छॾे करे नाम जो अमृत रस पियो। चो गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। नारद मुन के चरण शीस तब नाइयो। कथा ॿुधण सां एॾो आनंद आयो पृथु राजा खे कि नारद जी चरणनि में खणी सिर रखियईं। कंचन मुक्ता वस्त्र दान द्विज कऊं देयो। अनेक प्रकार जा वस्त्र, सोन, हीरा, मुक्ता फल ब्रह्म ऋषि देवऋषि नारद खे ॾिनई। कर असीस मुन नारद तबह विदा भयो। नारद ऋषिअ उन खां उहे स्वीकार कया, वरता ऐं उनखे आशीर्वाद ॾिनई। कहे कृष्ण सुन प्रिया वचन सुन लीजिए। नारद ऋषि सन्यासी आहे, नारद जी शादी थियल न आहे, न कि उनखे ॿार बच्चा, न परिवार आहे। त बि ॾियण वारे जेको ॾिनो आहे उन जी दिलि टुटे न, इन करे उन स्वीकार कयो। बाबा श्रीचंद साहिब गुरु नानक साहिब जा वॾा फर्जंद, उदासीन सन्यासी साधु, उन्हनि संतनि जो हिकु वचन आहे, नोट कयो। बाबा श्रीचंद साहिब गुरु नानक साहिब जा वॾा सुपुत्र फर्जंद, जिन जे नाले सां उदासीन संप्रदाय हले थी, जिन जे नाले सां ये दरबार आहे, उहे चवनि था हिकु वचन पंहिंजे संतनि जे लाइ, भई उदासीन संत जेको बणिजे उन जे लाइ हिकु ज़रूरी वचन आहे। कहिड़ो? हिकु तमा नहीं, चओ तमा नहीं, त तलवार का, तमा नहीं, तमा नहीं, ॿियो जमा नहीं, जमा नहीं, ऐं टियों मना नहीं। मना नहीं। माने जेको संत ठहे उनखे कंहिं बि ॻाल्हि जी
तमा यानी तमन्ना रखण न खपे कि मूंखे हे हुजे कि हे हुजे, जीअं आहे तीअं ठीकु आहे, जीअं बि आहे ठीकु आहे, बढ़िया आहे। उन खां पोइ अचे तो जेको संगत खणी थी अचे उहो जमा न करे, विराए छॾे सभु, उन जो नालो संत आहे। ॿियो वचन जमा नहीं। पहिरियों वचन कहिड़ो चयोसीं? तमा नहीं। दिलि जी इच्छा न हुजे, तमन्ना न हुजे कि मुंहिंजे लाइ संगत हीअ खणी अचे या हे खणी अचे या हे खणी अचे, न। ॿियो वचन जेको अचे तो उहो विराए छॾे, तुरंत रखे ई न पाण वटि, उन जो नालो आहे जमा नहीं। जमा नहीं, जमा न रखे। जमा शइ जेका थी उन मां अॻिते हली करे गंदगी पैदा थींदी। इन करे काई शइ जमा न करे, कुछ भी जमा न करे। ऐं टियों वचन ॾाढो सुंदर वचन आहे, मना नहीं। वरी दोहरायो, तमा नहीं, जमा नहीं, मना नहीं। हिकु त कंहिं बि ॻाल्हि जी इच्छा न रखी, तमन्ना न रखी, चाह न रखे, उहो संत आहे। ॿियो कंहिं बि शइ खे जमा न रखे, उहो संत। टियों कोई अगरि खणी थो अचे त उनखे मना बि न करे। कोई खणी थो अचे, अगरि कुझु बि खणी थो अचे त उनखे मना न करे। नारद ऋषि खे पंहिंजे लाइ काई ज़रूरत न आहे, न उनजो घर आहे, न परिवार आहे, न ॿार बच्चा। उहो वस्त्र बि न पाईंदो आहे एॾा वधीक, बसि हिकु धोती, हिकु गले में कोई पाखर वांगुरु पीतांबर, बसि ॿियो सॼो ॾींहुं नारायण नारायण नारायण। नारद खे वस्त्रनि जी ज़रूरत न आहे, हीरनि मोतियुनि जी ज़रूरत न आहे, मुक्ता मणियुनि जी ज़रूरत न आहे, जवाहरनि जी ज़रूरत न आहे, सोन जी ज़रूरत न आहे, पर उहो सभु राजा ॾिनो त नारद स्वीकार कयो। छाजे लाइ स्वीकार कयईं? कि हिन कथा जी इज़त कई आहे, कथा जो सत्कार कयो अथई। इन करे जेको बि कोई भेंट ॾिए थो कुझु बि, पोइ उहो चाहे धन हुजे, चाहे काई बि वस्तु हुजे, उनखे ठुकराइणु न खपे, ताकि उन जी दिलि खे ठेस न लॻे। पोइ वठी करे भले उहा दान करे, धर्म में लॻाए, ग़रीबनि खे ॾे, उहो जमा बि न करे, पाण वटि बि न रखे। उन जो नालो संत आहे। संतन इहे ई त कया आहिनि परोपकार। जेको बि आयो भगवान जे नाले ते लुटाए छॾ, जेको बि आयो भगवान जे नाले ते लुटाए छॾ, पाण वटि जमा न रखे। हा। कहे कृष्ण सुन प्रिया वचन सुन लीजिए। श्री कृष्ण चवंता ही प्यारी, हे मुंहिंजा वचन ही अमृतमयी कथा ॿुध। कार्तक मांघ एकादशी को व्रत कीजिए। कार्तिक जी मांघ जी एकादशीअ जो ज़रूर विर्त रखणु खपे। ए व्रत मेरे प्रीतम निश्चय जानिए। इहे विर्त मूंखे ॾाढा प्यारा आहिनि, भगवान श्याम सुंदर चवनि था। भाख सुनायो तो है सत्य कर मानिए। तव्हांखे जेका हीअ कथा भगवान ॿुधाई आहे, इहा सची कथा आहे। तुलसी को लेपन करे अर जल डारे कोए। तुलसीअ जी जेको सेवा करे थो, सो जन मुझ वप पावही प्रीतम मेरा हो। उहो मुंहिंजो प्रीतम प्यारो आहे, उनखे मूं जहिड़ो ई दिव्य स्वरूप शरीर मिलंदो। तुलसी दल मुझ ऊपर चाढ़े त्याग एह दिन नाह उतारे। तुलसी पत्र मूं ते जेको अर्पण करे थो, भौम रवि और शुक्र बखानो द्वादशी पूरन मां जानो। भौम यानी मंगल, और सोम खे चवंदा त चंद्र, सूमर खे चंद्रवार। ये संस्कृत जा अलॻि नाला आहिनि ॾींहंनि जा। चंद्रवार, भौमवार, मंगलवार जो नालो अथव भौमवार। मंगल ॾींहुं, रविवार यानी आर्तवार ॾींहुं, ऐं ॿियूं कुझु तिथियूं ॿुधाइनि था जंहिंमें तुलसी पत्र न पटणु खपे।
पितृपक्ष संक्रांते होए, तुलसी पत्र न छेदे कोए। पितृपक्ष संक्रांत इन्हनि में तुलसी पत्र खे न पटण खपे। एते दिवस पात्र को झारे, निश्चय हमरे केस उपारे। भगवान चवंता तुलसी में मुंहिंजो निवास आहे, कोई अगर उन जा पत्र पटे तो मूंखे कष्ट तो पहुंचाए। तुलसी दल जाऊं हाथ न आवे, होए प्रसादी धोए चढ़ावे। तुलसी पत्र अगर हथ नथो अचे भगवान के अर्पण करण ला, तो भगवान चवंता वरी भी चढ़ियल प्रसाद अगर धोई करे वरी मूंखे चढ़ाईंदो तभी मां स्वीकार कंदो आहियां, तभी मूंखे ख़ुशी थींदी आहे। छो कि तुलसी पत्र जेको आहे सदाई पवित्र आहे, सदाई पवित्र आहे। हरे कृष्ण। तुलसी दल नित प्रभ पै चाढ़े, सो जन मुकत लोक पग धारे। तुलसी पत्र जेको भगवान खे अर्पण कंदा आहिनि उन्हनि खे मुक्ति लोक वैकुंठ लोक में निवास मिलंदो आहे। ताके पित्र देव वप होई, सकल गोत्र को तारे सोई। भाई मोबाइल पंहिंजी साइलेंट रखो, मोबाइल सब साइलेंट रखो। हरे कृष्ण हरे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण। जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। केशवा माधवा हरे कृष्ण मधुसूदना। केशवा माधवा हरे कृष्ण मधुसूदना। गोविंद मेरो है गोपाल मेरो है। गोविंद मेरो है गोपाल मेरो है। श्री बांके बिहारी नंदलाल मेरो है। श्री बांके बिहारी नंदलाल मेरो है। गोविंद मेरो है गोपाल 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 मेरो है। सेवा के बिहारी नंदलाल मेरो है। बोल शिवा के बिहारी नंदलाल मेरो है। छोटो छोटो सो कृष्ण कन्हैया, प्यारो प्यारो सो बंसी बजैया। छोटो छोटो सो कृष्ण कन्हैया, प्यारो प्यारो सो बंसी बजैया। माखन चोरी करे जोरा जोरी करे। माखन चोरी करे जोरा जोरी करे। गोपियन की मटकी उड़ैया, प्यारो प्यारो सो बंसी बजैया। मटकी फोड़ैया, प्यारो प्यारो सो बंसी बजैया। हे मुरलीधरा मनमोहना, मुरलीधरा मनमोहना। हे नंदना हे राधा माधवा। हे नंद नंदना हे राधा माधवा। हे राधा 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 राधा। हे राधा 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 राधा।
यमुना किनारे धीन चरावे माधव मदन मुरारी, हे माधव मदन मुरारी। यमुना किनारे धेनु चरावे माधव मदन मुरारी, माधव मदन मुरारी। हर मधुर मुरलिया जभी बजावे हर ले सुध बुध सारी, हो हर ले सुध बुध सारी। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। आहा बाके बिहारी मेरे बाके बिहारी, बाके बिहारी मेरे बाके बिहारी। कृष्ण मुरारी मेरे कृष्ण मुरारी, कृष्ण मुरारी मेरे कृष्ण मुरारी। बाके बिहारी मेरे बाके बिहारी, बाके बिहारी मेरे बाके बिहारी। कृष्ण मुरारी मेरे कृष्ण मुरारी। कृष्ण मुरारी मेरे कृष्ण मुरारी। बाके बिहारी मेरे बाके बिहारी, बाके बिहारी मेरे बाके बिहारी। कृष्ण मुरारी मेरे कृष्ण मुरारी। कृष्ण मुरारी मेरे कृष्ण मुरारी। से भरियोरी राधा रानी लागी, राधा रानी लागे मन ने कारो कारो जमुना जी को पानी लागे। मीठे रस से भरोड़ी राधा रानी लागे, राधा रानी लागे। मन कारो कारो यमुना जी को पानी लागे। राधे राधे श्याम मिला दे, राधे राधे श्याम मिला दे। राधे राधे श्याम, राधे राधे श्याम मिला दे। तारी तारी ग्यारस रखी तव जा चाहे मैं पीती तव तोष खा दो तव। राधे राधे श्याम मिला दे, राधे राधे श्याम मिला दे। राधे राधे श्याम मिला दे, राधे राधे श्याम मिला दे। राधे राधे श्याम मिला दे, राधे राधे श्याम मिला दे। राधे राधे श्याम मिला दे, राधे राधे श्याम मिला दे। राधे राधे श्याम मिला दे, राधे राधे श्याम मिला दे। राधे राधे श्याम मिला दे, राधे राधे श्याम मिला आहा दे। राधे राधे श्याम मिला दे, राधे राधे श्याम मिला दे। राधे राधे श्याम मिला दे, राधे राधे श्याम मिला दे। यमुना जी तो कारी कारी राधा गोरी गोरी, यमुना जी तो कारी कारी राधा गोरी गोरी। वृंदावन में धूम मचावे बरसाने की छोरी। वृंदावन में धूम मचावे बरसाने की छोरी। राधा नाम में सफल जिंदगानी लागे, जिंदगानी लागे। मन कारो कारो यमुना जी को पानी लागे। मीठे रस से भरोड़ी राधा रानी लागे, राधा रानी लागे। मन कारो कारो यमुना जी को पानी लागे। राम बन के कभी शाम बन के चले आना, प्रभु जी चले आना। कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना, प्रभु जी चले आना। तुम कृष्ण रूप में आना ओ प्यारे, तुम कृष्ण रूप में आना। राधा साथ लेके बंसी हाथ लेके चले आना, प्रभु जी चले आना। राधा साथ लेके बंसी हाथ लेके चले आना, प्रभु जी चले आना। ओ कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना, प्रभु जी चले आना। कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना, प्रभु जी चले आना। वृंदावन बिहारी लाल की। ये जिंदगी एक सफर आ,
जिंदगीअ जो सफ़र खिलंदे खिलंदे गुज़ारे, जिंदगीअ खे यात्रा सम्झे, भई मां यात्रा थो कयां, सफ़र थो कयां, खिलंदी खिलंदी गुज़ारे, पंहिंजो जीवन त सफल करे, पंहिंजी मृत्यु बि सफल करे, मौत तक खिलंदो रहे, आख़िरी ॾींहं तक ख़ुशि रहे। माण्हू घबराइजी वेंदो आहे मौत जे लाइ, या मौत खां ॾकंदो आहे, या मौत खे यादि करे घबराइजी करे रोअण लॻंदो आहे, उदास थी वेंदो आहे, मोह जे करे व्याकुल थींदो आहे। न, श्री कृष्ण भॻवानु चवनि था ज्ञानीअ जे लाइ जीवन ऐं मृत्यु ॿई हिकु बराबरि आहिनि। श्री कृष्ण भॻवानु गीता में चवनि था मुंहिंजे भक्त खे जीअं जीवन मिठो लॻंदो आहे तीअं मृत्यु बि मिठी लॻंदी आहे। उहो उन खे बि ख़ुशी ख़ुशीअ सां स्वीकार कंदो आहे। मृत्यु छा आहे? पंहिंजे घर वापसि वञणु। उन में रोअण जी घबराइण जी कोई ॻाल्हि ई न आहे। मृत्यु छा आहे? पुराणा कपिड़ा लाहे करे नवां पाइणु। त उन में कहिड़ी रोअण जी ॻाल्हि आहे, चिंता जी ॻाल्हि आहे? बल्कि ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे कि असां पंहिंजे घर ईंदा आहियूं त ख़ुशि थींदा आहियूं। असां हितां अगरि बम्बई यात्रा करणु वञूं ऐं बम्बईअ खां वापसि अचूं, जीअं जीअं वेझो ईंदासीं पंहिंजे शहर जे, तीअं ख़ुशी थींदी आहे। भई हा बसि हाणे रायपुर अची वई, टिल्डा अची वई, अरे भाटापारा अची वई, दगोरी, बिला, चकरभाटा। एक्सप्रेस हूंदी त न रुकंदी, बिलासपुर मां लही वरी ईअं मुड़ी करे ईंदासीं, ऑटो रिक्शा में चढ़ी जाम पैसेंजर पकड़े। केॾी ख़ुशी थींदी आहे। माण्हू पंहिंजे घर वेंदो आहे त मृत्यु बि पंहिंजे घर वञणु आहे। हिन ज़िंदगीअ खे खिलंदे खिलंदे गुज़ारे, कंहिं ॻाल्हि जी परवाह न करे। हिकु हिकु ॾींहुं कीअं ख़ुशी ख़ुशीअ में तव्हांजो गुज़रियो आहे कार्तिक कथा जो, पोइ अॼोके आख़िरी ॾींहं ते केतिरी संगत रोअंदी आहे अची करे, केतिरी साध संगत चवंदी आहे असांखे मन ई नथो लॻे, हाणे असांखे मज़ो ई नथो अचे, हाणे सुठो ई नथो लॻे। या ॿाहिरों बि फ़ोन कंदा आहिनि असांखे ॾाढो आनंद आयो कार्तिक कथा में। परंतु जेको सफ़र निश्चित आहे उहो निश्चित आहे, 15 ॾींहं त 15 ॾींहं। तीअं हीअ ज़िंदगी आहे, जेतिरा ॾींहं भॻवानु ॾिनी आहे खिलंदे खिलंदे गुज़ारियो। जॾहिं भॻवानु वापसि वठंदा त ख़ुशी ख़ुशीअ सां वापसि ॾियो, अमानत में ख़यानत न कयो। हीअ ज़िंदगी भॻवान जी ॾिनल आहे ऐं ज़िंदगी हिकु सफ़र आहे, हीअ यात्रा आहे। इहा यात्रा खिलंदे खिलंदे पूरी कयो। त जीअं तव्हां ख़ुशी ख़ुशीअ 15 ॾींहं कार्तिक जी कथा ॿुधी आहे, तीअं अॼु आख़िरी समापन जो ॾींहुं, अञा आनंद, अञा ख़ुशी, अञा उत्साह सां हीअ अॼु जी यात्रा आख़िरी समापन संपूर्ण थी थिए। चओ जय श्री कृष्ण। तुलसी का फल कहाँ बखानो, निश्चय विष्णु रूप कर जानो। तुलसी विष्णु भगवान जो रूप आहे, उन जी महिमा मां वर्णन करे नथो सघां। कही कथा जब कृष्ण प्रवीणा, सतभामा पुन परसन कीना। श्री कृष्ण भगवान जॾहिं इहा कथा कई, सतभामा ॾाढो ख़ुशि थी, ॾाढो ख़ुशि थी। सुन प्रभु मैं विस्मय भई, ऐसो अचरज पाए। हे प्रभु, मां विस्मय थी वई आहियां, मूंखे एॾो अचरज, एॾी हैरानी थी आहे हीअ कथा ॿुधी करे। एॾो आनंद आयो आहे, एॾो आनंद कि मुंहिंजी दिलि आनंद सां, उत्साह सां भरिजी वई आहे। हा, किए पुण्य बिन आपने, कि सविद तरिए जाए। जी पुण्य कया जिंदगीअ में उहे तरी विया। जेके इहो दान धर्म पुण्य नथा कनि प्रभु, उहे न भवसागर मां पार कीअं थींदा। पुण्य आपने धर्म दत्त किम कलहा तारी। भगवान ईअं बि थींदो आहे छा कि कंहिं पुण्य कयो ऐं उन जो फल ॿिए खे अर्पण कयो त उन खे फल मिली वियो। कीअं तव्हां कथा ॿुधाई कि धर्म दत्त पंहिंजे भक्तीअ जो फल ॾेई करे कलहा खे तारे छॾियो।
चढ़ विमान बहु नार बेग बैकुंठ सिधारी। हरे कृष्ण राधे कृष्ण जय श्री कृष्ण। कीअं वैकुंठ हली वई उहा राक्षसी कलह। कीने अपने दान बिना फल कैसे लीजे। भगवान ई कीअं फल उनखे प्राप्त थियो ऐं ई कीअं मिले फल कि असांखे लाभ मिली सघे वधीक में वधीक। यह विचार हरि बेग मुझे कौं सब कह दीजे। इहो वीचार मूंखे आयो आहे कि शुभ कर्मनि जो फल बांटजी भी सघंदो आहे छा, विराइजी भी सघंदो आहे छा, ॿिए खे बि अर्पण करे सघिबो आहे छा। कहत कृष्ण सुन हो प्रिया तो ही सकल सकल अब। श्री कृष्ण श्याम सुंदर भगवान ये सतभामा जो 9 सवाल आहे। कथा ॿुधण वारे खे रोज नयो नयो वीचार नयो नयो सवाल जागंदो आहे मन में, परंतु उही संकोच वश हिते बलीअ खे ई टेकियो मथो, हेॾे सभु तारूं फैलियल आहिनि। खणी अचो भाई, खणी अचो, हेॾे खणी अचो, हेॾो चढ़ी अचो पोयों, हीअं सभु वायरियूं लॻल आहिनि चारों तरफ़। हा हेॾे कर, ठीकु। हा, सतगुरु दीन दयाल नाम जो दान बख्शो, रहमत जी नजर कर। भगवान श्याम सुंदर को नयो सवाल थी पूछे। कथा ॿुधण वारा संकोच वश भयवश न पुछंदा आहिनि, परंतु जेको विद्यार्थी, जेको स्टूडेंट, जेको छात्र पंहिंजे टीचर खां, पंहिंजे मास्तर खां, पंहिंजे गुरुजीअ खां अगर सवाल न पुछंदो त पोइ उन जी पढ़ाई पूरी कीअं थींदी, परीक्षा में पास कीअं थींदो। जेका ॻाल्हि सम्झ में न अचे उहा त घटि में घटि ज़रूरु पुछणु खपे। सतभामा बार बार नया नया सवाल थी पुछे, जंहिंमें नयूं नयूं कथाऊं जागृत थियूं थियनि। भॻवान नयूं नयूं कथाऊं उनखे ॿुधाइनि था। हर सेवक जो फर्ज़ु आहे पंहिंजे गुरूअ खां सवाल पुछे, सवाल बि रोज़ पुछे, अहिड़ा पुछे जीअं उन जो अंदर गुरुअ जो जेको खजानो आहे उहो उन सेवक खे मिलंदो वञे। न त गुरु बाक़ी छाजे लाइ आहे? गुरु इन करे आहे छा बसि तव्हां उनखे पेरी पओ, ख़ाली उनखे अरदास ॾियो, ख़ाली गुरुअ खे खाराए ईअं मोटो कंदा वञो। वीचारो न हली सघे, न ॻाल्हाए सघे, हले बि त सहके पियो, रोज़ उनखे दवाऊं वठणियूं पवनि, ईअं थोरी आहे। गुरुअ खे परेड करायो, गुरुअ खे एक्सरसाइज करायो, गुरुअ खे दौड़ लॻरायो, गुरुअ खां पुछो असांखे हीअ ॻाल्हि जो जवाबु ॾियो, असांखे हीअ ॻाल्हि जो जवाबु ॾियो। न बसि बाबा ही पूड़ियूं खाओ, बाबा ही पकोड़ा खाओ, बाबा ही सीरो ठाहे आई आहियां उहो खाओ। अरे कॾहिं सवाल पुछियो अथई कि बाबा मुंहिंजी मुक्ति कीअं थींदी? कॾहिं सवाल पुछियो अथई कि कृष्ण भॻवानु मूंखे दर्शन कॾहिं ॾींदो? एॾा ॾींहं त थी विया आहिनि तव्हां खां नाम वरिते। कॾहिं सवाल पुछियो अथई किथे ॾीओ कॾहिं ॿरंदो मुंहिंजो? न बसि बाबा हे खाओ, अॼु हे खाओ, अॼु हे खाओ। इहा ई भक्ति आहे असांजी। हरे कृष्ण राधे कृष्ण जय श्री कृष्ण। गुरुअ खां तव्हां वठी खाओ, गुरुअ खे तव्हांखे खाराइण जी ज़रूरत न आहे। बाबा असां वटि रोटी खाओ, न कॾहिं रोटी न खाधी अथव, अचो न असांजे घर रोटी खाओ, रोटी खाओ। अरे गुरुअ खां तूं वठी खा कि मूंखे ज्ञान जो प्रसाद ॾियो, मूंखे भोजन खारायो, मूंखे बुख लॻी आहे। साचे नाम की लागे भूख, जंहिं सेवक खे बुख नथी लॻे उनखे धिकार आहे।
जंहिं सेवक खे बुख नथी लॻे सत्संग जी कथा जी, उन सेवक खे धिकार आहे। जेको सेवक ईअं घुरी करे गुरूअ खां नाम रूपी ज्ञान रूपी कथा रूपी भोजन नथो खाए, उन सेवक खे धिकार आहे। उहो सेवक छा जो आहे? तूं छा गुरूअ खे पालण वारो आहे छा, कि तूं बसि गुरूअ खे खाराईंदे? अरे तूं पिनी करे खा, गुरूअ जे दर तो मांगी करे खा। जातो तूं नाम जो दान वरितो आहे, बीख वरिती अथई, मतां ईअं सम्झे कि मां गुरूअ खे ॾियण वारो आहियां। न, गुरूअ जे दर जो त हर कोई भिखारी आहे। आ गए बाबा जी तेरे नाम के भिखारी, आ गए बाबा जी तेरे नाम के भिखारी। आ नाम के भिखारी, तेरे नाम के भिखारी। वाहिगुरु नाम के भिखारी, तेरे नाम के भिखारी। आ गए बाबा जी तेरे नाम के भिखारी, आ गए बाबा जी तेरे नाम के भिखारी। तूं भिखारी बणजी करे गुरूअ जे दर ते अच, बुखायल बणजी करे गुरूअ जे दर ते अच, त तोखे त्रिपति मिले, तोखे भोजन मिले। हर अमृत नाम भोजन नित बुंचो, सर्ब बेला मुख पाओ। गुरूअ जे दर ते अचे त उतां भोजन वठ ऐं सॼो ॾींहुं पियो खा, सॼो ॾींहुं पियो खा। हा, हाणे ईअं न सम्झो कि हाट पाट में मां कणा प्रसाद सॼो ई वठां, सॼो ॾींहुं पई खावां। ईअं न सम्झिजो बाबा हाणे हिकु हिकु संगत तव्हां चवंदो इहो हिकु हिकु हाट पाट मूंखे ई ॾियो, ईअं न कजो। हर अमृत नाम भोजन मुख बुंचो, सर्ब वेला मुख पावो। सॼो ॾींहुं पियो नाम रूपी भोजन का। हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण, चबाड़े चबाड़े खा, खा न। हरे कृष्ण हरे। हा, उहो ई त मुंहुं ई नथो खुले तव्हांजो, ॾंद ई नथा ॾिसण अचनि, मुंहुं बंदि लॻो पियो आहे। हरे चओ हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण। हरे कृष्ण हरे जोर सां चओ। हरे कृष्ण हा, हरे कृष्ण। तुम बीमार थोड़ी आ। हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण। हरे कृष्ण। हाँ, ये रसना पे सदा तेरा नाम रहे, जग में फिर नाम रहे न रहे। मन मंदिर में घनश्याम रहे, झूठा संसार रहे। हाँ, पाप पुण्य संग लाग के निश्चय प्राप्त होए सब। श्री कृष्ण भगवान चवंता सतभामा, ॾाढो सुंदर सवाल तो पुछो, नयो सवाल। पाप ऐं पुण्य हर इंसान वटि हूंदा आहिनि। पुण्य भी सभिनि वटि हूंदा आहिनि, पाप भी सभिनि वटि हूंदा आहिनि। इहे बटिजी वेंदा आहिनि अधु अधु। कॾहिं बटिजंदा आहिनि? पाप पुण्य जो नर करे तेह फल पावे सोए। उन्हनि जा फल भी ज़रूरु मिलंदा आहिनि। जेको जहिड़ो कर्म कंदा आहियूं असां, उन जो कॾहिं न कॾहिं फल ज़रूरु मिलंदो आहे। कॾहिं छा थींदो आहे कि जल्दी मिलंदो आहे, कॾहिं छा थींदो आहे कि देर सां मिलंदो आहे। पोइ देर सां मिलंदो आहे त असांखे ख़बर न पवंदी आहे, इन करे असांखे अहसासु न थींदो आहे। असां सोचींदा आहियूं अरे एॾा शुभ कर्म कयासीं, एॾा शुभ कर्म कयासीं, असांखे अञा उन जो कोई फल ई नथो मिले, अञा कोई फल ई नथो मिले, अञा आस पूरी नथी थिए। परंतु इहो बि त सोचूं कि असां ज़िंदगीअ में केॾा पाप कया आहिनि, केॾा पाप कया आहिनि, केॾियूं ग़लतियूं कयूं हूंदियूंसीं, अनजाने में केॾा जीव पेरनि जे हेठां मारिया हूंदासीं, त भॻवानु उन जी सज़ा असांखे तुरंत ॾिए थो छा? नथो ॾिए तुरंत। भॻवान वटि बि खाता आहिनि, खातो हलंदो आहे, लंबा खाता हलंदा आहिनि। जॾहिं ॿई पासा ॾिसंदा आहिनि बराबरि, एफिडेविट बराबरि आहे, पोइ परिणाम निकिरंदो आहे, फल निकिरंदो आहे। भई हिनखे हाणे रिजल्ट निकितो, हाणे हिनखे हे मिले, हाणे हिनखे हे मिले। चओ जय श्री कृष्ण।
सतयुग मोह होए देश को त्रेतापुर को होए। सतयुग में जेको पाप कंदो सॼे देश खे उन जो फल मिलंदो। त्रेता युग में उन सॼे शहर खे फल मिलंदो। हा, द्वापुर कुल को वह फल होई कलयुग गिर को प्रापत सोही। ऐं द्वापुर युग में उन जे सॼे कुल खे उहो फल मिलंदो अगरि कोई शुभ कर्म करे या पाप करे। ऐं कलयुग में उन जे सिर्फ़ परिवार खे, बल्कि के संत त ईअं था चवनि कि कलयुग में जेको कंदो उन खे ई फल मिलंदो आहे, ॿिए खे मुश्किल मिलंदो आहे। हा, कलहा की न अघ पार न पाई धर्म दत्त फल मुकत सिधाई। त कलहा एॾो पाप कया हुया, धर्म दत्त जे फल ॾियण सां उन खे मुक्ति कीअं मिली वई। भला बुरे संग बोले कोई अवर मिलाप किसी संग होई। चवनि था भलो इंसान, सत्संगी इंसान काथे बीठो आहे ऐं बुरे इंसान अची अगरि उन खे प्रणाम कयो, नमस्कार कयो, त उन खे उन जी भलाईअ जा कुझु न कुझु वाइब्रेशन उन जे शरीर में पहुची वेंदा आहिनि। उन जी बुद्धि बि बदिलजी सघंदी आहे। तॾहिं चवंदा न जहिड़ो संग तहिड़ो रंग। अगरि तव्हां रोज़ 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 सुठनि माण्हुनि जो संग कंदव त धीरे 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 छा थींदो कि असांजा कर्म सुठा थी वेंदा। ऐं कर्म जो सिद्धांत ॾाढो गहरो आहे। कर्म सुठा थी विया त पोइ फल सुठा ई मिलंदा, जीवन सुठो थी वेंदो, भविष्य सुठो थी वेंदो, बल्कि उहो लोक बि संवरजी वेंदो। चओ जय श्री कृष्ण। वह जो पाप पुण्य कर आवे अर्ध ताहि का निश्चय पावे। अध अध पुण्य ऐं अध अध पाप उन्हनि जा बटिजी वेंदा आहिनि। पाप पुण्य जो का होई अर्ध परस पर पावे सोई। हा, स्त्री पुण्य जोई कर आवे आधा पुरख ताहि का पावे। स्त्री जेका भी धर्मात्मा आहे, दयावान आहे, भक्तिवान आहे, सत्संगी आहे, उहा शुभ कर्म थी करे, दान थी करे, या परोपकार थी करे, या सत्संग थी ॿुधे, कथा थी ॿुधे, उन जो पूरो ई पूरो अधु फल त उन जे पतीअ खे मिलंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। विरती पर स्यों बोलही अर पर गिर को जाए। वृतधारी कार्तिक जो जंहिंसां ॻाल्हाए थो या अगरि ॿिए कंहिंजे घर वञे थो, 10 गुण का पाप पुण्य निश्चय सो जन पाए। 10 गुना 10% 10% पाप पुण्य पंहिंजा बांटे थो छॾे। इकट्ठा कर जो यज्ञ करावे चौथा भाग पुण्य का पावे। जेकी यज्ञ था कनि उन्हनि सां यज्ञ में शामिल थो थिए त चौथो हिसो उन जो उन खे बि थो मिले। दोष निर्दोषे देव कोई पर हिंसा पर निंदक होई। साध संगत जी अगर कोई ॿिए ते गलत आरोप तो लगाए, दोष तो लगाए, या ॿिए जी कोई अगर निंदा तो करे, बुराई तो करे, दो मह दुर्ज बात सुन आवे देव पुण्य पाप सो पावे। अगर काथों भी काई ॻाल्हि ॿुधी तो अचे वरी ॿियो कंहिंखे तो ॿुधाए, उन खे कहिड़ो फल मिलंदो आहे? उत्तम जन की सेवा कीजय ताका पुण्य अष्ट गुण लीजय। निंदा करण वारे खे उहो फल मिलंदो आहे जेको वास्तव में उन जंहिं पाप कयो आहे उन खे मिलणु खपे, पर उन खे न मिली करे उन खे मिलंदो आहे जेको बुराई तो करे, निंदा तो करे, माण्हुनि खे तो ॿुधाए। माने उन जा पाप धोई छॾिया जंहिंजी बुराई कयईं, ऐं पंहिंजे सिर ते उन जा पाप चाढ़े छॾियईं, पंहिंजा कर्म खोटा करे छॾियईं। चओ जय श्री कृष्ण। तॾहिं संत रहीम साहिब थिया आहिनि, चवनि था निंदक नियरे राखिए। निंदक नियरे राखिए। जेको तुंहिंजी निंदा करे
उनखे हिकु सुंदर घर ठाराए ॾे पंहिंजे घर जे साम्हूं, पंहिंजे घर जे आसपास उनखे घर ठाराए ॾे। ख़र्च बि तूं कर, सुठी टाइल्स वाइल्स हणाए, ग्रेनाइट हणाए, मार्बल हणाए, उनखे पंहिंजे साम्हूं पंहिंजे पाड़े में प्लाट वठी करे कीअं बि उनखे घर ठाराए ॾे। संत रहीम साहिब था चवनि, निंदक नीअरे राखिए, निंदक रे राखिए, आंगन कुटी छबाए, आंगन कुटी छबाए। छाजे लाइ था चवनि? छोकी उहो तुंहिंजो एॾो फ़ाइदो कंदो, एॾो फ़ाइदो कंदो, जेको फ़ाइदो तुंहिंजा संत बि नथा करे सघनि, गुरू बि नथा करे सघनि, तुंहिंजा माता पिता बि नथा करे सघनि, भॻवान बि नथो करे सघे। एॾो फ़ाइदो, केॾो वॾो फ़ाइदो आहे कि तूं जेको बि दोष कर, जेका बि ग़लती कर, जेको बि पाप कर, जेको बि गुनाह कर, उहो तुंहिंजी निंदा कंदो, तुंहिंजा धोपिजी वेंदा। तुंहिंजे घर अगरि काई नौकराणी अची करे फर्श थी धोए त उनखे तूं तनख़्वाह ॾींदी आहे न? ईअं कर न अम्मा, ईअं कर, तनख़्वाह ॾींदी आहे न? उनखे लटा कपिड़ा बि ॾींदी आहे, उनखे पहिरियों जीअं अचे गरम गरम बढ़िया थोरी खंड वधीक विझी चांहि ठाहे पीआरींदी आहे, छोकी उहे मिठी पीअणु पसंदि कंदा आहिनि चांहि। जेकी इज़त तूं ससु जी बि न कंदी आहे, ओतिरी इज़त उन जी कंदी आहे, मिठो मिठो उन सां ॻाल्हाईंदी आहे, मतां सुभाणे छुटी न करे, मतां बहानो न करे, पोइ केरु बासण मलींदो, केरु फर्श धोईंदो, केरु ॿुहारी पाईंदो। अॻे त असांजूं माताऊं जंड बि हलाईंदियूं हुयूं, अटे जूं चकियूं न हूंदियूं हुयूं, ऐं माताउनि में उहा ताक़त हूंदी, उहा ताक़त हूंदी, बाहि ॿारींदियूं हुयूं लकड़ियुनि सां, ढोढा पचाईंदियूं हुयूं, उहे ढोढा खाइण में बि ताक़त हूंदी। ऐं हाणे माताउनि खे न उहा शक्ति न रही आहे, उहा ताक़त न रही आहे। असांजी नानी बुढ़ड़ी माता बिल्कुलु भंडारो हलाईंदी खिचड़ीअ जो, उहो साम्हूं उते ख़तरनाक माण्हुनि जो लाखे नगर में मुहल्लो आहे, त उतां जो उन ज़माने में हिकिड़ो ॾाढो मशहूरु दादा हूंदो, उन जो नालो रंगीला हुयो। उहो राजेश खन्ना वांगुरु ईअं रूमाल ॿधंदो मथे खे ऐं घुमंदो हुयो। हिकिड़ो ख़तरनाक पाड़ो आहे लाखे नगर जे पासे में, त उन खां सिंधी समाज सॼी ॾकंदी हुई, सॼी सिंधी समाज ॾकंदी हुई। त बाबा केशाराम दरबार में लाइन सां सभु खिचड़ी वठंदा, भंडारो बर्तन खणी करे, उते विहारे न खाराईंदा आहिनि, बर्तन खणी करे वठो, खिचड़ी भंडारो हले पियो। ऐं कार्तिक जे ॾींहंनि में संगत मिठाइयूं बि खणी ईंदी आहे, प्रसाद बि खणी ईंदी आहे, त कार्तिक जे ॾींहंनि में पूड़ियूं पकोड़ा जीअं शादीअ जो भोजन थींदो आहे तीअं हलंदो आहे। त उहो रंगीला ईअं रूमाल ॿधी पटा पटी ऐं बर्तन खणी करे लाइन में न आयो, ईअं बिना लाइन जे अचणु लॻो साम्हूं। त हाणे असांजी अम्मा ॿुढी वीचारी, ऐं उनखे ख़बर न इहे केरु आहे, अच्छा उहा थोरो गुस्से में ॻाल्हाईंदी बि, गारियूं बि ॾींदी हुई। त हिकु ॿ गार ॾिनईसि, त जेके सेवादारी बीठा हुया हुननि चयो, अम्मा न न न, इनखे न चओ, इनखे ॾिस वठणु ॾिस, ख़तरनाक गुंडो आहे, दादा आहे। ऐं हुनखे अम्मा खे सम्झ में न आयो कि सेवादारीअ खे बि हिकु ॿ गार ॾिनई, हिस पर दी सभु फ़क़ीर लाइन सां बीठा आहिनि, उनखे हिकु ॿ गार ॾेई करे चई, हे छो नथो लाइन में अचे। ऐं असांजी अम्मा ॿुढी ईअं गारियूं ॾींदी कोई मर्द बि न ॾेई सघंदो, स्पेशल गारियूं। त उन खां सभु ॾकी विया, सेवादारी सभु ॾकंदा, सॼो सिंधी मोहल्लो लाखे नगर उन खां ॾकंदो हुयो। उन ज़माने जी ॻाल्हि आहे। उहो जीअं ई बर्तन खणी आयो त अम्मा पंहिंजे खॿे हथ सां हिकु उल्टी चमाट हंयसि, त हुन जा 2-3 ॾंद भॼी पिया ऐं किरी पियो उते ई बेहोश थी करे। उनखे अस्पताल खणाए विया, सेवादारी ॾकनि पिया, अरी त बिना मर्डर करे छॾींदो, मारे छॾींदो, हीअं कंदो हूअं कंदो। वञी करे हुन जे अस्पताल में पटी वटी करायूं, दवा करायूं, उन जे घर वारनि खे कुझु पैसा ॾेई आया, लटा कपिड़ा ॾेई आयासीं, रोटी पाणी ॾेई आयासीं, चयोसि भई भुल थी वई आहे,
असांजी अम्मा मारियो आहे हिनखे भुल में, उनखे ख़बर न हुई कि वॾो दादा आहे, उन सम्झो ईअं ई बर्तन खणी विच में खिचड़ी वठण थो अचे, अम्मा बुज़ुर्ग आहे, ॿुढी आहे असांजी, उन भुल में मारे छॾियो अथसि, माफ़ु कजो। उन जे घर में बि पैसा ॾेई आया, डॉक्टरनि खे बि पैसा ॾेई आया, मलम पट्टी बि करायूं, दवाऊं बि करायूं। ॿिए ॾींहुं उहो हीअं पट्टी वट्टी बदल, रूमाल न पट्टी बदल, छोकी धक लॻासि, पट्टी बदल, हिते हीअं पट्टी रखियल हीअं आयो त सभु सेवादारी वरी थर थर ॾकण लॻा, अरे अॼु आयो आहे, अॼु त हे बदिलो वठंदो, अॼु त हे पहिरियों त अम्मा खे मारींदो, पोइ असां जेके सेवादारी आहियूं उन्हनि खे कुटींदो। छोकी रायपुर जो मशहूरु दादा, अम्मा वेठी, उहो आयो, वेझो आयो, सेवादारी ॾकनि पिया, वेझो अची करे अम्मा जे चरणनि ते किरी पियो, हिकु चमाट में चरणनि ते किरी पियो, उनजी बुद्धि पलटिजी वई। उन ॾींहं खां उन गुंडागर्दी बंदि करे छॾी, दादागिरी बंदि करे छॾी, ऐं उते भंडारे में अची करे सेवा में बीहंदो हुयो, उते बीह रहंदो, भई जीअं अम्मा चए तीअं कमु मञींदो। हिकु ई चमाट में उन जी ॿुधी पलटिजी वई। पोइ त बसि ईअं सेवा कई, ईअं सेवा कई, सेवा कंदो रहियो हमेशह। उन उहो पंहिंजो कमु ई छॾे ॾिनो बदमाशीअ जो। त ईअं थींदो आहे, संत जननि जी हिकु चमाट बि लॻी वई त उहा बि उनखे आसीसा रूप में लॻी। इंसान सम्झी न सघंदो आहे कंहिंसां संग लाभदायक आहे, कंहिंसां संग नुक़सानदायक आहे। जंहिं सॼी ज़िंदगी पाप कया, जंहिं सॼी ज़िंदगी गुंडागर्दी कई, जंहिं माण्हुनि खे लूटियो, रस्ते ते कंहिंखे बि चाकू ॾेखारे खसे वठंदो कुझु बि, उहो अॼु सेवादारी बणिजी वियो। कमाल आहे। त ईअं फ़र्क़ु अची वेंदो आहे संगत करण सां या संग करण सां, या अनजाने में संतनि जो संग थी वञे त। चओ जय श्री कृष्ण। पंगत विखे भेद कर जावे, कष्टे भाग पाप कौं पावे। मां इन करे इहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधाई कि अॻे माताउनि में ईअं ताक़त हूंदी हुई। अॼु जी माता, तव्हां जेके असांजूं बचड़ियूं वेठियूं आहियो, कंहिंखे उल्टी चमाट हणंदव त पाण खे ई मूव लॻाइणी पवंदव न। अरे ॿार खे बि हणंदव चमाट त सूर थी पियो आहे, हिनखे चमाट हई। जा कॾहिं कॾहिं पंहिंजे पतीअ खे हणंदियूं हूंदव, उहो मूंखे ख़बर न आहे, उहा मूंखे सची में ख़बर न आहे। हा, ओड़ी ताक़त असांजी बिटिया पुछे थी गोल्डी कीअं अचे असां में। ओड़ी ताक़त त हाणे हिन ज़माने में तॾहिं ईंदी जॾहिं असां योग कयूं, सुठो भोजन खाऊं, ऐं शरीर जो जेको जेको व्यायाम आहे उहो कयूं। अगरि असां उहे पुराणा कम हाणे त झंड न हलाए सघंदासीं, या हाणे त पर कुझु न कुझु शारीरिक असांजो महिनत थींदी रहे तॾहिं थींदो। एक्सरसाइज कयूं, जिम जॉइन कयूं। अॼुकल्ह जा ॿार जेके योग कनि, जिम वञनि त शरीर मज़बूत रहे। अगरि शरीर स्वस्थ आहे, मज़बूत आहे, त पोइ सेवा बि थींदी, सिमरन बि थींदो, सभु संसार जा कार्य थी सघंदा। चओ जय श्री कृष्ण। हा, सनन दान संध्या व्रत सेवै, अरध परस पर बोले देवै। स्नान दान संध्या जेको बि शुभ कर्म असां कयूं था, इहे अधु अधु बटिजंदा आहिनि। पर धन हिरय करे नहीं शंका, लेवै पाप ताहि के अंका। परायो धन अगरि खणे थो कंहिंजो, शंका नथो करे, भव नथो करे, त जंहिंजो धन खयो अथई, अधु उन जा पुण्य, अधु पाप उन जा उन धन वारे खणण वारे ते लॻी वेंदा। दान करे पर धन हिर लेवै, सकला पुण्य ताहि कौं देवै। धन काथों मिले, उहो दान बि तो करे त सॼो फल उन खे मिलंदो जंहिंजो धन आहे। हा, धर्म बुद्ध किस कोई,
खष्टे भाग पुण्य तिस होई। सुठी नेक सलाह अगर कोई कंहिंखे ॾिए थो त छहों हिसो फल नेक सलाह ॾियण वारे खे मिलंदो आहे। अगरि कोई कंहिंखे चए थो तूं सत्संग में हल, उनखे एतिरो चवण जो ई छहों हिसो फल मिली वेंदुसि। एतिरो चवण सां कंहिंखे ख़ाली रिक्वेस्ट करे, कंहिंखे हथ जोड़े कि हल न भाई सत्संग ते हल न, दरबार हल न, कथा ते हल न, छहों हिसो फल मिलंदुसि। हा, बुद्ध दे जो पाप करावे, किया ताहि का सकला पावे। ऐं जंहिंजी सलाह सां सत्संग ते तो वञे उन जो छहों हिसो फल मिलंदो आहे। ऐं अगरि कोई सलाह ॾे पाप जी, ग़लति कम जी, ऐं उहो माण्हू करे छॾे तो सॼो फल उन सलाह ॾियण वारे खे थो मिले। चओ जय श्री कृष्ण। विचित्र गति आहे कर्म जी गति, कोई सम्झी नथो सघे। कर्म जो सिद्धांत ही इंसान न सम्झी सघंदो। पाप पुण्य के मग ले जावे, खष्टे भाग ताहि को पावे। पाप ऐं पुण्य जी राह ते कोई कंहिंखे वठी थो वञे, छहों हिसो फल थो मिले। पाप पुण्य संसार में पुरख करे जे कोय। जे कोई पुरुष तो करे पाप ऐं पुण्य, जाकी स्त्री पतिव्रता आधा ले वै सोए। स्त्री उन जी अगरि पतिव्रता आहे, पतिव्रत धर्म ते पूर्ण आहे, अधु फल उन खे बि मिलंदो आहे। चढ़ असवारी पंथ में जाए अवर संग कोय। हिकु साथ दोस्ती, हिकु साथ सवारी, हिकु वाहन ते वञण सां बि अधु अधु फल मिलंदो आहे। अरध परस पर पाप पुण्य बांट ले वो सोए। आगे सेवा टहल कमावे, चौथा भाग पुण्य का पावे। सेवादारी जेके सेवा था कनि, सॼी संगत जो 4% चोथों हिसो फल 4% प्रतिशत उन्हनि खे मिलंदो आहे। सेवादारी जेके सेवा था कनि। हा, परोपकार करे जे कोई, सकल पुण्य तिस निश्चय हो। संसार में पर उपकार करण जी ॾाढी महिमा आहे। पर उपकार जेके कनि था, भलाई कनि था, उन्हनि खे ॾाढा फल मिलंदा आहिनि। उन्हनि जो जस बि थींदो आहे, नालो बि थींदो आहे। जिन सेविया तिन पाया मान। हा, अपना पुण्य अवर कौं देवै, निश्चय तिस दुगना लेवै। पंहिंजो पुण्य फल अगरि कोई दान तो करे, दया थी अचे इस दिल में, ऐं सच में संकल्प करे अर्पण तो करे, तो साथ संगत ईअं न सम्झिजो कि उन जो उहो अधु ख़तमु थी वियो। न, उन खे अञा भॻवानु अहिड़ी कृपा कंदो कि उहो अञा शुभ कर्म भॻवानु उन खां कराईंदो। उन खे जेतिरो ॾिनो अथई उन खां डबल मिली वेंदुसि। हा, सुनहु प्रिया मेरे वचन, कहो कथा सत भाए। पत तपुनि संग लग तरे, आत्म राम सुनाए। चवनि था हिन कथा जो इहो महात्म आहे कि हिन सां पापी बि पुण्य आत्माउनि सां मिली करे तरी वेंदा आहिनि। एक अवंतीपुरी सुनाम उचारिया। अवंतीपुरी नाले जो हिकु नगर हुयो। एक चित होए कर विधना बैठ संवारिया। विधाता हुनखे हिकु चित सुंदर बनायो हो। चार वर्ण तह रहत अधिक सुख पावहीं। जय श्री कृष्ण। 4 वर्ण ई उन में रही करे ख़ुशि हुया। करे तपस्या विरत सुहरि गुण गावहीं। तपस्या कंदा, विरत रखंदा, हरिय जा गुण ॻाईंदा हुया। एक दिज नाम धनेश्वर ताहि बखानी। हिकु धनेश्वर नाले ब्राह्मण उन नगर में रहंदो हुयो। धर्म कर्म ते हीन प्रगट सो धर्म कर्म खां हीन हुयो। ब्राह्मण कर्म न जाने सदा मलिन वो रहीं। ब्राह्मण जो कर्म ॼाणंदो ई न हो, सदाई मलिन रहंदो, गंदगीअ में भरियल रहंदो। कपिड़ा साफ़ करे मीरा पाईंदो, अच्छा पाईंदो ई न, जीअं माण्हू कुझु न कुझु ॾियनि। हिते ईंदा आहिनि कुझु अहिड़ा दरवेश, उन्हनि खे नया नया ऊचा ऊचा मां सुंदर वस्त्र
जेके हूंदा आहिनि उहे ॾींदो आहियां, पोइ ॾिसंदो आहियां ॿिए ॾींहुं उहे ई मीरा पुराणा पाए ईंदा। मैं ईअं छो थो करे, चई साईं तव्हांजा कपिड़ा पाए वेंदासीं त पोइ उल्टो ईअं चवंदा आहिनि कुझु हथ ई ॾे त। ॿिया जेके फ़क़ीर मिलंदा आहिनि न उहे चवंदा आहिनि तोखे ज़रूरु कुझु हूंदो ॾे, ऐं माण्हू ॿिया कुझु ॾियनि ई कोन था। तव्हांजा असां पोइ कॾहिं पंहिंजे घर में पाए वेहंदा आहियूं, ॿाहिरि पाए न घुमंदासीं। तव्हां जेके कपिड़ा ॾींदा आहियो घर में पाईंदासीं, ॿाहिरि पाए घुमंदासीं त उल्टो माण्हू पोइ पैसा घुरनि था, ॾियनि कोन था। चओ जय श्री कृष्ण। हा। जो नहीं करना काम जाए तत छिन वह करही। उहो नाले जो पंडित हुयो, ब्राह्मण हुयो, पर जेको कमु असांखे करण में बि भउ थिए उहो तत्काल तुरंत करे छॾींदो हुयो। रस कस मैल के वेचन हार कहावही। धंधो बि उनखे कहिड़ो बि चओ शुरू थी वेंदो उन व्यापार में। अवर चर्म को बेच दीर्घत पावही। चमड़ो जो धंधो बि कंदो हो, जबकि धंधा भगवान विराए रखिया आहिनि। सभिनी जे लाइ सभु धंधा न आहिनि, हर वर्ण जे लाइ अलॻि अलॻि व्यवस्था आहे, परंतु त जेको बि खोटो धंधो हुजे, नंढो धंधो हुजे, सभु करे छॾींदो हुयो। झूठ सदा वह बोले सत्य न भाख्य है। उन खां कोई कॾहिं बि पुछे त कूड़ ई ॻाल्हाईंदो, सच ॻाल्हाईंदो ई न हो। ये वञिणो हुजेसि बिलासपुर, कोई पुछेसि महाराज काॾे थो वञे, चवंदो रायपुर थो वञा। उहो कॾहिं बि सही न ॿुधाईंदो, कंहिंखे सही चवंदो ई न हुयो। हमेशह उनजी आदत हुई कि कूड़ ई ॻाल्हाइणो आहे। चओ जय श्री कृष्ण। चोरी कर पुन वैश्वास चित राख है। चोरी भी कंदो हो, विश्वान में भी उनजो चित्त हुयो। जुआ खेले निता प्रति और मधुकर है पान। जुआ खेॾण जो तो उनजो बिल्कुल टाइम फिक्स हुयो, मैं हेतिरा कलाक रोज जुआ खेॾणी आहे। हा। बात कहे को पाप की तिस को लेवे मान। बुरी सलाह कोई ॾे हिकदम मञींदो। एक दिवस द्विज के मन आयो रस बेचन परदेश सिधायो। हिक ॾींहुं परदेश यात्रा ते वियो। चर्म लेन की इच्छा धारी होए लाभ मन माहे विचारी। हुयो त पंडित, पर उनखे खोटा धंधा ई पसंदि ईंदा हुया। कंहिं माण्हूअ खे कंहिंखे पुछणो हूंदो, सलाह ॾियणी हूंदी त चवंदा इन खे चओ वञी इहो कंदे, हे कमु कराइणो अथई न, हुन पंडित ॾे वञ, उहो करे ॾींदे। हिकु ॾींहुं ॿाहिरि वियो यात्रा में, पैसा वैसा खणी हलियो। इच्छा इहा हुयसि कि पुराणा लोहा टीना जूता इहे ख़रीदींदुमि। हा। नगर महे खापुर एक भला वे प्रधनेश्वर ताही चला। हिकु महिषापुर नाले शहर हुयो, धनेश्वर ब्राह्मण उते आयो। तहां सुधर्मी पिरजा होई निर्भभी बुर धर्मवान है सोई। हरे कृष्ण जय श्री कृष्ण। उहो नगर ई ईअं हुयो, धर्मात्मा। सॼी प्रजा बि धर्मात्मा, उतां जो राजा बि धर्मात्मा हुयो। सभु माण्हू ई भक्तिवान हुया। हले ई निजो सॼी शहर में सत्संग कथा कीर्तन भॼन दान दया इहो कमु पिया हलनि सॼे शहर में। हा। सरताता के निकट एक नाम नर्मदा हो। नर्मदा नंदी उन जे किनारे ते हुई। जो जन ते मंजन करे पाप रहत नह कोए। जेको उन नर्मदा में स्नान तो करे उन जा पाप लही था वञनि। चओ नर्मदे हर हर। नर्मदे हर। नर्मदे हर हर चवण सां नर्मदा जे स्नान जो फल मिलंदो आहे, नाले वठण सां। हा। मंजन कारण लोक तहां बहु जावहीं। साध संगत जी स्नान करण लाइ ॾाढी उते भीड़ इकट्ठी थी हुई। कार्तक पुण्य समास जब जब आवहीं। इहो ई महीनो हुयो कार्तिक जो। विरध बाल नर नारी तह नित नाव है। विरध बाल नर नारी उते स्नान पिया कनि।
दीर्घहीन धनवंत बहुत तह आवहै। केतिराई अमीर केतिराई गरीब हर तरह जा माण्हू हुते हुया। वे प्रधनेश्वर निरख तहां चल आइयो। हरे कृष्ण। धनेश्वर ब्राह्मण जो ॾिठो कि एॾी भीड़ उहो बि उते नर्मदा जे किनारे ते हली वियो। कौतक लाभ निमत तहां वह छाइयो। उन खे भगवान जी भक्तीअ सां उन मेले सां कोई मतिलबु न हुयो। उहो रोशो ॾिसण वियो, कौतक ॾिसण वियो। भई एॾी भीड़ छो बीठी आहे हिते, उहो ॾिसण जे लाइ वेझो आयो। देश देश के दिज तह कथा सुनावहै। देश देश जा दूर दूर जा संत महात्मा ब्राह्मण हुते वेठा हुया। लगातार सत्संग कीर्तन कथा पई हले, भागवत जी कथा पई हले। कोई गीता जो ज्ञान पियो ॿुधाए, कोई श्री रामचरित मानस पियो ॿुधाए, कोई योग वशिष्ठ जो ब्रह्म ज्ञान पियो ॿुधाए। अलग अलग संत अलग अलग अमृत रस भरियूं कथाऊं ॿुधाए ऐं संगत खे निहाल पिया कनि। और भगवंत के जन बहु हरि गुण गावहै। पोइ सभु संगत मिली करे हरिय जा गुण पई गाए। इक तुलसी की पूजा करही, गोपी चंदन मस्तक धरही। चो जय श्री कृष्ण। उते तुलसी माता जी पूजा बि पई हले ऐं हिकु सेवादारी त वेठो ई हुयो। गोपी चंदन जो सभिनी खे तिलक पियो लॻाए। गोपी चंदन अछो थींदो अथव ईअं चाक वांगुरु, उहो सभिनी खे तिलक लॻाईंदो पियो वञे। उहो कृष्ण भॻवान जा भक्त लॻाईंदा आहिनि। ऐं वेंकटेश भॻवान तिरुपति बालाजी उन जा भक्त उहो तिलक लॻाईंदा आहिनि गोपी चंदन जो। गोपी चंदन जो तिलक हिन खे बि लॻी वियो। चओ जय श्री कृष्ण। निसमय जागृत कर सब कोई, पांच आरती कर है सोई। रात जो सभु उहे जागरण पिया कनि, भगवान जी 5 बार आरती पिया कनि। कौतक निरखत तिनहु का, वे प्रधनेश्वर सोए। धनेश्वर भी उते उन्हनि सां शामिल थी वियो। उन धर्म में, उन भक्तीअ में, उन सत्संग में उन्हनि सां जुड़ी वियो। सकल मास भर मत रहियो, हरख मान अति हो। ॾाढी ख़ुशी पई थिएसि। जीअं ई उनखे तिलक लॻी वियो, चोटी पहिरियों ई हुयसि ऐं ब्राह्मण त हुयो ई। कुझु उनखे ॻाल्हियूं ख़बर हुयूं ब्राह्मणनि जूं ऐं वेही रहियो उन्हनि सां गॾु। त हर कोई उनखे बि पेरी पवणु लॻो, हर कोई उनखे बि दक्षिणा ॾियणु लॻो। जीअं जीअं सभिनि ब्राह्मणनि खे पाखरियूं पिया पाइनि त हिनखे बि पाखरूं पई मिलनि, दक्षिणा पई मिले, पैसा पिया मिलनि। चए पियो वाह ही त बढ़िया धंधो आहे, हींग लॻे न फिटकरी रंग बि चोखा। वाह ही त माण्हू वीचारा भुलियल हूंदा आहिनि। माण्हुनि खे ख़बर हो थोरी हूंदी आहे कि असां कंहिंजी पूजा था कयूं, कि विद्वान आहे कि केरु आहे छा आहे। बसि ॾिसंदा तिलक लॻल आहे, चोटी वॾी आहे, पातल आहिनि साधुअ जा कपिड़ा, त माण्हू वीचारा सेवा कंदा आहिनि, पेरे बि पवंदा आहिनि। त हिनखे त ॾाढो आनंद पियो अचे। छे पियो अजायो बेसा मां त लोहा टीना ख़रीद कयां, अजायो त वेठा पुराणियूं शयूं ख़रीद कयां, धंधा कयां। ही त बढ़िया कमु आहे। सॼो महीनो वेही रहियो उन्हनि संतनि महात्माउनि सां गॾु। वॾा वॾा ज्ञानी संत महात्मा इनखे गॾु पिया विहारनि, गॾु पिया रोटी खाराइनि। जेको जेको उन्हनि खे भेंटा मिले पई, अरदास पई मिले, प्रेजेंट पिया मिलनि, उहे इन ब्राह्मण खे बि पिया मिलनि। चओ जय श्री कृष्ण। वैष्णव संग बोल ना कीना, बैठत नौ मह भोजन लीना। हिकु महीनो पूरो संतन जे संग में रहियो। भगवंत नाम श्रवण सुन पायो, पुन तह पूरण मां दिन आयो। भगवान जो नाम ॿुधंदे ॿुधंदे महीनो गुज़रियो। ॿुधंदे ॿुधंदे कननि में त पए थो न, भले चवे न चवे मुंहं सां। कथा में वेठो आहे, सत्संग में वेठो आहे ऐं संत चवनि था हरे कृष्ण
राधे कृष्ण राधे कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री हरि ओम हरि ओम वाहिगुरु वाहिगुरु। मुख सां संत चवाइनि पिया हिन जे कननि में त उहो अमृत पवे पियो। हा करे उद्यापन लोक सब वे प्रजमावे सोए। आख़िरी ॾींहुं आयो सत्यनारायण जो पूर्णिमा जो। सभु माण्हू उन ॾींहुं छा पिया कनि, ब्राह्मणनि खे भोजन पिया खाराइनि, दक्षिणा पिया ॾियनि, वस्त्र पिया ॾियनि, मथो पिया टेकनि। निरख धनेश्वर एह विधि दान करन चित होए। अॼु खूब पैसा जमा थी विया त धनेश्वर जे मन में ख़्यालु आयो कि सॼो महीनो त माण्हुनि खां मां दान वरितो आहे, सॼो महीनो त मां माण्हुनि जी रोटी खाधी आहिनि, अॼु ॿिए सां मां बि त कुझु कयां। आख़िर ॾिसी ॾिसी ॾिसो संग करे करे इहो ॿुद्धीअ में ख़्यालु अची वियो, इहो परिवर्तन आहे, इहो अची वियो परिवर्तन कि अरे मां सभिनी खां वठां थो, कॾहिं मां बि त दान कयां, कॾहिं मां बि त कंहिंखे कुझु ॾियां। हिते त केॾा ई ग़रीब बि आया आहिनि, फ़क़ीर बि आया आहिनि, हेॾा माण्हू जेके आहिनि उन्हनि मूंखे ॾिनो आहे त मां बि त कंहिं ग़रीबनि खे उन मां ॾियां, तॾहिं त मुंहिंजो बि जीवन सफलो आहे। ईअं सोचे करे उन दुष्ट ब्राह्मण धनेश्वर जंहिंजो सुभाउ सत्संगी न हुयो पर तबी बि अॼु परिवर्तन अची वियो। अॼु उन बि छा कयो, जेके जेके फ़क़ीर हुया ग़रीब हुया उन्हनि खे थोरो थोरो दान ॾियणु लॻो, थोरो थोरो उन्हनि खे धन ॾियणु लॻो। एॾा वस्त्र मिलियासीं, उन मां थोरा वस्त्र बि कढी ग़रीबनि खे ॾियणु लॻो। चओ जय श्री कृष्ण। कछ तह दान धनेश्वर दीना गिरह जावन का उदम कीना। वापसि घर हलण जो उदम कई। विधना को अचरज यह भयो दस्यो नांग मृतक होए गयो। अचानक वापसीअ में जीअं ई निकितो धनेश्वर खे नांग डंगियो, किरी पियो हेठि। दस्यो नांग ते हवे प्रको गिरियो धरन ते ठौर। उते ई धरतीअ ते किरी तड़फण लॻो। निरख साध सब एह विधि आए ताकी और। संत साधु महात्मा डुकंदा आया, छा थियो छा थियो छा थी वियो भाई। तुलसी दल द्विज के मुख पायो गोपी चंदन भाल लगायो। तुलसी पत्र मुख में विधोसि, नर्मदा माता जो जल मुख में विधोसि, गोपी चंदन जो तिलक लगायोसि। भगवंत चर्चा श्रवण सुनावे देखो द्विज कैसी गत पावे। भगवान जी कथा ॿुधाइण लॻसि। सम्झनि पिया कि हिन खे नांग डंगियो आहे, ॾाढो मुश्किल आहे, हिन जो इलाज थी सघणु। हिते आसपास कोई हकीम वेद बि कोन्हे ऐं बसि हिन जी आख़िरी घड़ी आहे, उन जी तड़पण मां सम्झनि पिया कि बसि हाणे हिन जो आख़िरी वक़्तु आहे। उते भगवान जो नाम पिया जपाइनि, ओम नमो भगवते वासुदेवाय। चओ हरे राम हरे राम हरे राम। प्रभु जो नाम जपाइण लॻसि। पुन ताको जम कंकर आए गुरज अनेक ताहि कर छाए। जम जा दूत उनखे वठण आया, अची करे उन जा प्राण कढियऊं। वे प्रधनेश्वर को वहु मारे तब ते पूरब करम चितारे। जंहिंमहिल धनेश्वर खे मार पवण लॻी त साध संगत पंहिंजा सभु कर्म यादि अचण लॻसि। जंहिंमहिल इंसान जी ज़िंदगीअ जो आख़िरी समय हूंदो आहे, ओॾी महिल उनखे पंहिंजी सॼी ज़िंदगीअ जी फिल्म 10 मिंटे में ई पूरी नज़र अची वेंदी आहे कि मां छा 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 कयो आहे ज़िंदगीअ में। हिन महिल बि अगरि असां अखियूं बंदि करे थोरो गहरो ध्यानु लॻायूं कि बचपन खां वठी हिन महिल ताईं असां छा छा कयो आहे, त जेको जेको ख़ासि कमु आहे उहो हिकदमि ध्यान में अची वेंदो कि मां हे कयो 10 मिंटे में। 10 मिंटे में असांजी सॼी ज़िंदगी जेका गुज़री आहे उन जी असांखे ख़बर पइजी वेंदी। त आख़िरी मौत जे समय में ईअं थींदो आहे
कि जंहिंमहिल जम जा दूत मारींदा आहिनि त हिन जीव खे पंहिंजा सभु कयल कर्म 10 मिंटे में यादि अची वेंदा आहिनि। हा, बांध घसीटत ले चले अति दुख मग महदी उनखे मारींदा मारींदा वठी हलिया। तह आए एक निमख मह जमके सनमुख की धर्मराज जे साम्हूं हाज़िर कयऊं। चित्रगुप्त जमराय बुलायो ले कागद सी घर चल आयो। चित्रगुप्त खे सॾु कयो वियो, उहो शीघ्र यानी जल्दी हली आयो। चित्रगुप्त को राजा कहियो यह जो जीव जगत मह रहियो। धर्मराज चवनि था, हे चित्रगुप्त, हे जीव जेको जगत में रहियो आहे, पाप पुण्य जो इनका होई मुझको सकल सुनावो सोई। हिन जा पाप ऐं हिन जा पुण्य मूंखे सभु ॿुधायो। राजा को चित्रगुप्त सुनावे इनका पाप कयो नहीं जावे। राजा धर्मराज खे चित्रगुप्त ॿुधाइनि था कि महाराज, हिन जेकी जिंदगीअ में पाप कया आहिनि उहे ॻणे ई न सघंदासीं, एतिरा कया अथई। रोज़ अनगिनत, त काॾों ॻणे सघंदासीं। हा, इनके पाप अगम है गने जात नहीं सोए। रोज़ ई एतिरा कया अथई, ॻणे न सघिबा। त साल में 365 ॾींहं थींदा आहिनि, ऐं जिंदगीअ में घणा ॾींहं थिया अथसि कोई पार न आहे। सॼो रजिस्टर हीअं पूरो हिन जे कर्मनि सां पापनि सां भरियल आहे। बरख एक तक भाखिए तब न पूरन हो। चित्रगुप्त चए थो, भई तव्हां चओ त मां हिकु हिकु तव्हांखे खोले करे ॿुधायां, पर ॿुधाइण में 1 साल लॻी वेंदो। एतिरो टाइम तव्हां वटि आहे त मां ॿुधाईंदो वञा। हा, सुन रविनंदन जो इन कीना त्याग्यो धर्म पाप गिरलीना। जी भाई, मुख्य मुख्य जेके हिन जा पाप हुजनि उहे त ॿुधाए, ख़बर त पए त हिनखे ओड़ी सजा ॾियूं। हा, बालपना वृद्ध अवस्था होई कबहू सुकृत कियो न कोई। ईअं अख़बार असां पढ़ंदा आहियूं त मेन जेके वॾी वॾी अखरनि में नज़र ईंदियूं आहिनि, मेन पॉइंट उहे पढ़ंदा आहियूं। बाक़ी इहो नंढा नंढा अखर न पढ़ी सघंदा आहियूं। पढ़ी न सघंदा आहियूं त पढ़ंदासीं छा? वरी केरु वेठो हिन लाइ चश्मा लॻाए। महाराज, हिन बचपन खां कोई सुठो कमु न कयो, इन करे चवंदा आहियूं नंढनि ॿारनि खे सत्संग में वठी ईंदा कयो। जेके नथा वठी अचो त ग़लती था कयो। ईअं न सम्झो कि संत नाराज़ थींदा, न। तव्हां नंढनि ॿारनि खे संस्कार विझो, उन्हनि खे कथा में सत्संग में वठी वञो। ऐं भॻवान ते पैसा चाढ़णा आहिनि त पाण न चाढ़ियो, नंढे ॿार खां चाढ़ायो। कंहिंखे दान ॾियणो आहे त पाण न ॾियो, नंढे ॿार खां ॾियारायो। काथे रसीद कटाइणी अथव दान जी त नंढे ॿार जे नाले सां कटायो, उनखे हाणे खां ई संस्कार पवंदा। काथे पूजा में तव्हां गॾु वेहो था, हवन में यज्ञ में, त उन नंढे ॿार खे बि पकड़े करे विहारियो, भले 2-3 चॉकलेट ॾेई विहारियो। हिते असां ॿारनि जे लाइ चॉकलेट वेफर रखंदा आहियूं। जंहिंजो बि ॿार रोए उनखे चॉकलेट ॾींदा आहियूं, वेफर ॾींदा आहियूं, बिस्कुट ॾींदा आहियूं। पोइ ॾिसंदा आहियूं 1 ॾींहुं 2 ॾींहं उहो तंग कंदो आहे ॿार, पोइ तंग न कंदो आहे, हुनखे सुमत अची वेंदी आहे। केतिरा नंढा नंढा 1 साल जा ॿार एतिरा आहिनि, जंहिं महिल असां चवाईंदा आहियूं गोपाल, तो चवंदा आहिनि गोपाल, दामोदर, दीन दयाल, दुख भंजन, पूरन कृपाल। हिकु नंढो ॿार असांजे वटि शाम जी कथा में अहिड़ो ईंदो आहे जंहिं नंढे ॿार खे ॾिसी हैरानी थींदी आहे। उहो अञा ॻाल्हाइण न सिखियो आहे, पर जंहिं महिल चवंदा आहियूं गोपाल, ईअं चवंदा, कुझु बि चओ, हरे कृष्ण, ईअं चवंदा। इहो छा आहे? इहो हिन में संस्कार पइजी विया। 1 साल जो बि न आहे ॿार, शाम जी कथा में ईंदो आहे, उनजी माता बि ख़ुशि थींदी आहे, असांखे बि ख़ुशी थींदी आहे कि नंढो ॿार भले नथो मुंहं सां चई सघे, पर भॻवान जो नालो सम्झे थो
ऐं उहो उच्चारण करण जी कोशिशि थो करे, भले भॻवानु उनखे अञा वाणी शक्ति न ॾिनी आहे, नथो चई सघे, ठीकु आहे, सुभाणे चवंदो, परीहं चवंदो, वॾो थींदो त पाण ई चवंदो हरे कृष्ण हरे कृष्ण। किथे ॿिए हंधि बि ॿुधंदो त हिकदमि उनखे दरबार जी यादि ईंदी, चवंदो। हिकु नंढो ॿारु आहे रायपुर कटोरा तलाउ में, उन जी माता जॾहिं गर्भवती हुई त रोज़ उनखे सीडी वणंदी, राम आयो शाम आयो, राम आयो शाम आयो ॿुधंदी। उहो कटोरा तलाउ में जॾहिं बालक ॼायो, उहो बि अञा 6 महीने जो, त उन बालक खे लोली ॾियारणु वठी आया कालूराम भैया जे उते आस्थान ते, गुरु कृपा भवन में भॻवानु राधा कृष्ण जे अॻियां लोली ॾियारायूं। चयूं हे ॿारु तव्हांजो भॼन ॿुधी करे ई सुम्हंदो आहे, उथंदो आहे त पंहिंजे ई इशारे सां कंदो आहे कि भई उहो मूंखे ॿुधायो। उहो ॿुधंदो आहे त चुप रहंदो आहे, न त रोअंदो रहंदो आहे। राति जो बि रोअंदो आहे, जॾहिं उहो भॼन हलाईंदा आहियूं पोइ चुप थींदो आहे। त इहे संस्कार पइजी वेंदा आहिनि ॿारनि में। गर्भवती माता उनखे संस्कार विझी छॾिया, छोकी उनखे उहो भॼन वणंदो हो। चओ जय श्री कृष्ण। प्रभु धर्मराज हिन बचपन खां ई कोई बि शुभ कर्म न कयो। अंत डस्यो ऐं मृत भयो, ताकी गत न होए। अंत में हिन जी जेका मौत थी आहे उहा बि शुभ गति न थी आहे, छोकी एक्सीडेंट थियणु, नांग जो डंगणु या कंहिंजी आत्महत्या थियणु, ई शुभ न हूंदा आहिनि। मृत्यु उहा शुभ न मञी वई आहे शास्त्रनि में, ध्यानु ॾिजो। जेके आत्महत्या कंदा आहिनि उहे हितों दुखी थी करे आत्महत्या कंदा आहिनि कि असां संसार में दुखी आहियूं, परंतु हिते जेतिरो दुख आहे उन्हनि खे उन खां 1000 गुना दुख मथे मिलंदो आहे। जा उन्हनि खे पोइ भॻवानु अहिड़ो शरीर ॾींदो आहे, अहिड़ो शरीर ॾींदो आहे कि तोखे अहिड़ो सुंदर शरीर ॾिनो हुयो, एॾी बढ़िया मानुष देही ॾिनी, तो आत्महत्या कई। भॻवानु उनखे ॿिए जन्म में अहिड़ो ख़तरनाक शरीर ॾींदा आहिनि कि उहो हिकु पल बि सुखी न रही सघंदो आहे, या अहिड़ी काई ख़तरनाक बीमारी उनखे ॾींदा आहिनि कि उनजो हिकु हिकु सांस खणण में तकलीफ़ थींदी आहे। इन करे कोई सरल न सम्झे कि आत्महत्या करणु कोई सुठी ॻाल्हि आहे, या आत्महत्या करे कोई ईअं न सम्झे कि असां कोई बहादुरी कईसीं, पहलवानी कईसीं, या सुठो कमु कयोसीं। कई असां वटि ॿार अहिड़ा आया आहिनि जेके चवंदा आहिनि बाबा मां आत्महत्या करणु पियो वञा, मां वञा पियो, पर माइक जी आवाज़ ॿुधी त हेॾे हली आयुमि। माइक जी आवाज़ हुई ॿाहिरि तव्हांजी सत्संग पियो हले, गुरु ग्रंथ साहिब जो अर्थ पियो हले वाणीअ जो, त मां हेॾे हली आयुमि। मैं इहा त सुठी ॻाल्हि आहे कि तूं वाणी ॿुधी करे खींचजी आहे, पर पुट इहो त ॿुधाए कि तूं 20 साले जो नौजवान आहे, तुंहिंजो एॾो बढ़िया पर्सनालिटी आहे ऐं एॾो सुठो तूं छोकिरो तो लॻे, सुठे घर जो, तूं आत्महत्या करणु छो पियो वञे? चई वञा बि चकरभाटा जे स्टेशन पियो, छोकी बिलासपुर स्टेशन त मूंखे सभु सुञाणंदा आहिनि, ऐं बुधवारीअ में मुंहिंजी दुकानु आहे। असां 4 भाइर आहियूं। मूंखे वॾे भाउ अॼु ॾाढो डांटियो, ॾाढो घटि वधि ॻाल्हाई, मारियई न, पर एॾो ॻाल्हाई कि मूंखे ॾाढो दुख थी पियो आहे। मेहरी पगला तूं वॾे भाउ जी चवण ते एॾो दुखी थी वियो आहे? वॾो भाउ त पीउ समान थींदो आहे, तोखे पीउ आहे कि न पिता गुज़ारे वियो आहे? मी पिता गुज़ारे वियो अथई त तूं पाण ईअं सम्झ न मुंहिंजो वॾो भाउ मुंहिंजे पीउ समान आहे। तुंहिंजी जेका भाॼाई आहे उहा तोसां प्यारु कंदी आहे कि न? चई हा उहा त मूंखे पुट वांगुरु लेखींदी आहे, ऐं ॿिया जेके तुंहिंजा भाइर उहे बि ॾाढो प्यारु कंदा आहिनि। भई हिकु भाउ अगरि तोखे न डांटे त सभु तोखे ख़ाली प्यारु ई प्यारु कनि। हिकु त कोई घर में अहिड़ो बि हुजे न जंहिंखां तूं ॾके, पोइ रोअणु शुरू कयईं। मैं जॾहिं सॼो घर तोखे प्यारु थो करे, तुंहिंजी माउ बि आहे न? चई हा माउ आहे। मैं उहा प्यारु न कंदी अथई? चई हा उहा प्यारु कंदी आहे। मैं पोइ तूं जो अगरि मरी वञे तुंहिंजे माउ जो कहिड़ो हाल थींदो? इहो कॾहिं सोचियो अथई?
पोइ त उन छोकिरे रोअणु शुरू कयो, रोअंदो वञे। फ़ोन नंबर ॿुधाई, मां उनजे भाउ खे डांटियो ॾाढो, मी तव्हां हिनखे प्यारु कयो, हे हीअं हीअं करणु पियो वञेव, हिते अची विया दरबार में। वरी तुरंत मां मोकिलियोमांसि घर में, अचेव थो हिनखे कुझु न चइजो, ख़ूब प्यारु कजोसि, त इन जो मन परिवर्तन थिए। हाणे उन जी शादी बि थी वई आहे, उनखे बि ॿार थी विया आहिनि, उहो बि ईंदो आहे। त भई केॾो सुठो जीवन आहे भॻवानु ॾिनो आहे। उन जीवन खे असांखे अधिकार न आहे ख़तमु करण जो, छोकी जॾहिं असां पाण खे जीवन ॾेई नथा सघूं त उन जीवन ख़तमु करण जो बि असांखे अधिकार न आहे। जनम उन मालिक ॾिनो आहे, त मृत्यु जो अधिकार बि उन मालिक खे आहे। कोई अगरि आत्महत्या करे थो त इहो महापाप आहे, असांजे हिंदू शास्त्रनि में चयो वियो आहे। चओ जय श्री कृष्ण। कोई मन में सोचे बि न, पोइ सुख न आहे, मथे इतां खां ॾहुणा दुख, 1000 गुना वधीक दुख उनखे भोगणा पवंदा। चओ जय श्री कृष्ण। पाप कमाए प्रथम इस नर कह जावे सोए। हिन जी मृत्यु जेका आहे उहा सुठी नथी आहे, सुखदाई नथी आहे। हाणे कहिड़ा नरक हिनखे ॾिजनि, नांग जे ॾंगण सां त मरियो आहे, अशुभ लेखियो वेंदो आहे। हाणे हिनखे कहिड़ा नरक ॾिजनि। सुनत बचन रविनंदन क्रोध उठाइयो। यमराज क्रोध में अखियूं लाल कयूं। जम का रूप धनेश्वर कौं दिखराई। जम जो रूप धनेश्वर खे ॾेखारियो। पुन जमदूत बुलाए तिन कौं भाखियो। जमराज पंहिंजे नौकरनि दूतनि खे सॾु कयो। जो कछ नरक पुरी मैं नरक बड़ राखियो। वॾे में वॾो नरक स्पेशल हिन महिल कहिड़ो आहे। भोगे सकले नरक यह प्रथम कढ़ाए डारे। पहिरियों उन नरक में विझोसि, पोइ सभिनी नरकनि में विझोसि, हिन जा एॾा पाप आहिनि, पर पहिरियों उन नरक में विझोसि जेको हिकदमि ख़तरनाक। उहो कहिड़ो नरक आहे? कड़ाहा नरक उन जो नालो आहे। कल्प एक तक भोगही लीजे तब निकार। हिकु कल्प ताईं उन नरक में विझोसि, पोइ कढिजोसि। जब जमराज ऐसे कयो पुन दूत तां कौं गहलयो। हरे कृष्ण। जॾहिं जमराज ये आज्ञा कई तो दूत भी खतरनाक हूंदा आहिनि। उन्हनि खे ख़बर आहे हिनखे कीअं वठी वञिणो आहे। अपराधीअ खे जीअं गीले गीले पुलिस वठी वेंदी आहे, सिपाही वठी वेंदा आहिनि, मारींदा, तीअं जमराज जे अॻियां ई उन्हनि खे आज्ञा आहे कि हिननि खे चङी तरह सजा ॾिनी वञे। उतां ईअं बांह पकड़े करे गीलियोसि, हल जल्दी हल, गीलींदा वठी वियसि। ताही दिशा कौं ले गए जहां प्रेत बहु ठाडे भय। उते वरी अॻिते ॿिया अञा ख़तरनाक प्रेत सिपाही बीठा हुया, इनखे पकड़े उन्हनि जे हवाले कयऊं। गह भुजा तिन कौं दई प्रेतो ने कर मौलई। वरी उहे ख़तरनाक प्रेत सिपाही उन्हनि बांह पकड़े वरी उन्हनि गीलणु शुरू कयो। ले गए तां कौं ताहि कटाछ तप ते जाहे। ततल कड़ाहे जे नरक में अची करे धनेश्वर खे बिहारियऊं ॿाहिरि। तिन कौं जो निरखै कोय ताहि धीर बांधे सोए। उन नरक खे ॾिसण सां ई पापीअ जो धीरज टुटी पवंदो आहे। उहो धीरज छॾे करे रोअण शुरू करे छॾींदो आहे। हाहाकार तिनहि माहे बहु जलह पापी ताहे। उन नरक जे अंदरों हाहाकार जा आवाज था अचनि। निरख धनेश्वर एह विध अंश पात्र भर दीन। धनेश्वर ईअं ॾिसी करे रोअण लॻो। शीस धुने पछतावही कर्म किए हम ही। हाणे रोअण लॻो, पछताइण लॻो कि अरे ही मां छा कयो। अमोलक मानुषा देही अजाई विञाए छॾी। देख धनेश्वर रोए पुकारे त्यों त्यों पूरब कर्म चितारे। रोए पियो, रोंदे रोंदे पंहिंजा पिछला सभु
अशुभ कर्म पंहिंजा पाप उनखे यादि पिया अचनि। प्रेतों पकड़ कटाछे डारियो तपत कटाछ सीत भयो सारो। प्रेतन पकड़े करे उनखे कटाक्ष नरक में विधो। अचरज देखत प्रेत तह आए जम के पास। जीअं ई धनेश्वर ब्राह्मण खे उन ततल तेल जे कड़ाहे नरक में विधऊं, साध संगत हिकु अचरज थी वियो। कहिड़ो अचरज थियो कि उहो सॼो नरक ई थधो थी वियो, उहो कड़ाह नरक शीतल थी पियो। अहिड़ी भगवान जी लीला थी, अहिड़ो अचरज थी वियो कि जेके उन में पापी रोअन चिल्लाइनि पिया, विरलाप पिया कनि, उहे बि सभु शांत थी विया। उन्हनि खे बि हैरानी थी, भई हे छा थी वियो, कहिड़ो अचरज थी वियो। ऐं जेके सिपाही दूत यम जा प्रेत उनखे विझण आया नरक में, उहे बि ॾिसी करे हैरान थी विया कि हे छा थी वियो भाई। जो वृतंत निरख्यो तहां सकल सुनायो तास। वापस अची करे धर्मराज खे ॿुधाइण लॻा, सुन राजा अचरज महा बात सुनावो तो है। साईं उते त नरक जी भट्ठी बंदि थी वई आहे, जनरेटर इन्वर्टर सभु फेल थी विया, लाइट ई गोल थी वई आहे, ट्रांसफार्मर ई कमु नथा कनि। चओ जय श्री कृष्ण। जय श्री जेके पापी, जेके अपराधी, जेके कैदी तव्हां नरक में विधा आहिनि, उन्हनि खे त ईअं लय थी पई आहे ॼण एसीअ में सुम्ही पिया आहिनि। उहो जंहिं ततल तेल में सड़नि पिया, हाणे त अञा खणी खणी मालिश था कनि, सुठो थो लॻेनि, ॾाढो आनंद थो पियो अचेनि। चओ जय श्री कृष्ण। वचन तुम्हारे हम किए दोष न दीजे मोहे। अरे ईअं कीअं थियो, हथ जोड़े जमदूत चवनि था साईं असांजी काई ग़लती न आहे, असांजो त कमु ॿाहिरियों आहे, जीअं तव्हां पापी ॾिनो असां वञी उन में विधोसीं। अचरज थी वियो, अॻ में ईअं कॾहिं न थियो आहे। हे ई कोई अहिड़ो पापी आयो आहे जंहिंजे नरक में विझण सां नरक थधो थी वियो आहे। तिस पापी को जाए कटाछे डारियो। तव्हां कीअं उनखे विधो आहे नरक में? जीअं सभिनी खे पापिन खे विझंदा आहियूं। तपत तेल भयो शीतल हम निहारियो। ततल तेल शीतल थी वियो, नरक थधो थी वियो बिल्कुलु। सुनी बात जम राजा होए विस्मय गयो। हाणे त उहे टुबियूं था ॾियनि, सनानु था कनि, कोई त स्विमिंग ॼाणे त तरनि बि था उन में। अरे धर्म राजा हैरान थी वियो। तहीं समय रिख नारद तह प्रापत भयो। कीअं कजे चिंता में पइजी आहे। साईं ॿिए कंहिं नरक में विझी ॾिसोसि, चई न बीहो, ॿिए में न विझोसि, वरी न सभु थधा थी वञनि। ओॾी महिल नारद ऋषि उते आयो। निरख्यो जम नारद को बहु हर खाइयो। राजा धर्मराज ॾाढो ख़ुशि थियो कि नारद ऋषि खे सॼे संसार जी ख़बर हूंदी आहे, हर ॻाल्हि जी जानकारी हूंदी आहे। पूरी रिपोर्ट नारद ऋषि पाण वटि रखंदा आहिनि। नारद ऋषिअ खां पुछण लॻो, हाथ जोड़ कर वंदन सभा बिठाइयो। हरे राम हरे कृष्ण। हथ जोड़े करे पंहिंजे सभा में प्रणाम करे आसन ॾेई नारद ऋषिअ खे विहारे। ऐं असांखे ॾाढी परेशानी थी वई आहे, असां ॾाढो मुश्किल में फसी पिया आहियूं। नारद दई असीस राय तुम ही चिर जीवो। नारद खे प्रणाम कई त नारद आशीष ॾिनसि कि सदाई छल जुग जुग जीए। राज तुम्हारा अमर सदा अमृत रस पीवो। पेरे पवण वारे खे, नमस्कार करण वारे खे त दुआ मिलंदी, आसीसा मिलंदी। नारद ऋषि चएसि तो सदाई छल जीए, सदाई तुंहिंजो नरक वधंदो वसंदो रहे। तिस पापी की बात सकल नारद ही सुनाई। साईं काॾों वधंदो वसंदो रहंदो। अहिड़ा माण्हू ईंदा नरक में, पोइ त असांजो धंधो ई बंदि थी वेंदो। अहिड़ो पापी अॼु आयो आहे जंहिंखे नरक में विधो आहे त नरक ईअं थी पियो आहे कि शीतल थधो,
में फर्स्ट क्लास एसी, सेकंड थर्ड भी न, हिकदम बढ़िया आनंद में वेठा आहिनि सभई, मौज था कनि हिकिड़े माण्हूअ जे करे। हाणे चई उन जा खाता ॾिठा अथव? चयो खाता ॾिठासीं, पूरा पाप ई पाप भरियल, त सॼी जिंदगी पाप कया अथई। नारद ऋषि चयो सॾु कयो पंहिंजे मुनीब खे, सॾु कयोसि। केरु आहे? चित्रगुप्त हेॾे आहे। चित्रगुप्त वॾो विद्वान आहे मुनीब। चए तूं खाता चेक कये? चई हा। चई आख़िरीअ में ॾिठी कुझु जमा त न आहे? सॼी जिंदगी कंहिं कर्ज़ खयो आहे, अगरि आख़िरीअ में चेक ॾेई छॾियो अथई पूरी पेमेंट क्लियर, त पोइ उन जो बाक़ी खाते में छा बचियो? तव्हां उनखे कीअं सजा ॾींदव? अंधा मुनीब विहारिया अथव। कढ खातो खोल। खातो खोलियई। जे आख़िरी ॾींहुं ॾिस हिन जो, आख़िरी महीनो कढ। उते मां बि हुयुमि जाते हे हुयो, जाते हे महीनो सॼो हिन गुज़ारियो आहे। नारद ऋषि चए थो उते मां बि 2-3 दफ़ा राउंड लॻायो हुयो मथां हेलीकॉप्टर में, छोकी भगवान जा उहे सूचना मंत्री आहिनि नारद ऋषि। देवताउनि में जीअं जल देवता आहे, जल संसाधन मंत्री झूलेलाल, ये मंत्री आहिनि। भगवान जा सूचना मंत्री नारद ऋषि भगवान जे हर कम में उहे देवताऊं रखियल आहिनि। सूर्य नारायण प्रकाश जी व्यवस्था लाइ, चंद्रमा शीतलता जे लाइ, पवन देवता हवा जे लाइ, इहे सभु भगवान जा देवताऊं रखियल आहिनि। उनजो कार्य हली रहियो आहे ऐं सभु भगवान जे भव में हली रहिया आहिनि। गुरु नानक आसादी वार में चवनि था, भय विच पवण वहे सदवा, भय विच पवण वहे सदवा, भय विच चले लख दरिया, भय विच चले लख दरिया, भय विच अगन कढे वेगार, भय विच अगन कढे वेगार, भय विच धरती दबी भार, भय विच धरती दबी भार, भय विच सूरज भय विच चंद्र, भय विच सूरज भय विच चंद्र, कोह करोड़ी चलत न अंत, कोह करोड़ी चलत न अंत, भय विच सिद्ध बुद्ध सुरनाथ, भय विच बुद्ध सिरनाथ, भय विच आडाणे आकाश, भय विच आडाणे आकाश, भय विच जोध महाबल सूर, भय विच जोध महाबल सूर, भय विच आवह जावह पूर, भय विच आवह जावह पूर, सगलिया भव लिखिया सिरलेख, सगलिया भव लिखिया सिरलेख, नानक निर्भव निरंकार सच एक, नानक निर्भव निरंकार सच एक परमात्मा निरंकार निर्भव आहे, बाक़ी सभु उन जे भव में आहिनि। कंहिंजी मजाल न आहे कि भगवान जे आज्ञा खां बिना थोरो बि कमु हीअं हूअं करे, कंहिंजी ताक़त न आहे। सूर्य देवता थोरो अगरि पंहिंजी मर्ज़ीअ सां हेठि लही अचे त रख थी वञे दुनिया। चंद्रमा देवता थोरो अगरि पंहिंजी मर्ज़ीअ सां हेठि लही अचे त धरती बर्फ़ थी वञे। समुद्र सागर जेके विशाल आहिनि, थोरी पंहिंजी हलाइनि त धरती पूरी ॿुॾी वञे। धरती त हिकु छोटो सो हिसो आहे, समुद्र 3 हिसा भरियल आहे। परंतु न सभु गुरु नानक चवनि था परमात्मा जे भव में हली रहिया आहिनि। हिकु पत्तो बि उन जी आज्ञा खां बिना हिले नथो। चओ जय श्री कृष्ण। अरे तव्हांजो खाता चेक कयव, मुनीब थिया आहियो, कम से कम ॾिसो त सही उन वीचारे पंहिंजो आख़िरी महीने में पूरो क्लियर करे छॾियो आहे, डेबिट क्रेडिट सभु साफ़, सभु पेमेंट करे छॾी अथई। उन खां पोइ तव्हां उनखे सजा था ॾियो। उनखे हाणे छाजी सजा ॾींदव? हा, अंतकाल के कर्म कहे ताके मुनराई। नारद ॿुधायसि उहो महीनो आख़िरी पन्नो कढ, सभु हटा। सॼे ज़िंदगीअ में पाप कया अथई। आख़िरी ज़िंदगीअ जो जेको महीनो अथसि उन में जेको हिन जमा कयो आहे, त हिकु त कार्तिक जो महीनो, हिकु दफ़ो चए थो हरे कृष्ण
हरे कृष्ण त लख दफ़ा जमा थियुसि। तव्हां घणा दफ़ा चयो हिन महिल? हिकु दफ़ो चयो, लख दफ़ा जमा थियो। उते भगवान जे खाते में लख दफ़ा जमा थी वियो। हिते रुपयो दान कयो, उते लख रुपया तव्हांजे नाले सां लिखिजी आहे, भई इन लख जमा कया। राधे कृष्ण, जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। अहिड़ी आहे भगवान जी बैंक। ईअं थोड़ी आहे हितां वांगुरु न। भगवान जी एड़ी वॾी दिलि आहे, एडी वॾी बैंक आहे। ऐं वरी ही कार्तिक जो महीनो विशाल लाभ ॾियण वारो, वॾे में वॾो लाभ ॾियण वारो महीनो आहे। नास पाप सब भय पहले जो इन कमायो। हिन जा पाप सभु उन हिक ई महीने में कटिजी विया आहिनि। अंत काल के समय नदी नर्मदा पर आयो। हिकु त नर्मदा नदीअ जे किनारे ते महीनो गुज़ारियो अथई भाई। होत कार तक मास संत तह नाव है। असां वेंदा आहियूं, हिकु सेवादारी वियो, पुछियोमांसि काॾे वई? हरिद्वार गंगा जीअ ते सनानु करे आए। बाबा वयुमि पर ॾाढी थधि हुई, पोइ हीअं खणी करे छंडो हुयुमि बसि। हर की पौड़ीअ ते वियासीं, बसि छंडो हुयोसीं। होटल में गरम पाणीअ सां सनानु कयूं पिया। मी शाबस अथई, बढ़िया। अरे तू गंगा जी ते वञी गंगा स्नान न करे आयो आहे मूर्ख। हे ॾिस केॾो फल आहे स्नान जो। नर्मदा में स्नान कयो अथई, जंहिंमें सभु पाप धोपिजी वेंदा आहिनि। हा, नाचे साज बजावे हरि गुण गावहे। सॼो महीनो नचियो आहे। नचण सां बि, भगवान जे नाम में नचण सां बि पाप लही वेंदा आहिनि, कष्ट दूर थी वेंदा आहिनि। ताल वॼाया अथई, मृदंग वॼाया अथई। बिरत्यों संग बोलण मिलण ताका यह फल होए। जिन जिन उते सत्संग कयो आहे, उन्हनि सां ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो आहे हिनखे। छठे भाग जो पुण्य तिस इन कौ आयो सोए। सभिनी जो छो 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 हिसो संतन जो हिनखे मिलियो आहे। हरे राम। कीनी संगत वृत्तियों सो पाप भय सब खीन। संतन जो संग कयो अथई, पोइ वरी पाप छाजा रहंदा। साध के संग मुख उजल होत, साध के संग मुख उजल होत। साध संग मल सगली खोत, साध संग मल सगली खोत। साध के संग मिटे अभिमान, साध के संग मिटे अभिमान। साध के संग प्रगटे सुज्ञान, साध के संग प्रगटे सुज्ञान। साध सेवा वडभागी पाइये, साध सेवा वडभागी पाइये। साध संग हर कीर्तन गाइये, साध संग हरि कीर्तन गाइए। अनिक बिघनते साधु राखे, अनग बिगनते साधु राखे। हरि गुण गाय अमृत रस चाखे। हरि गुण गाय अमृत रस चाखे। ओट गही संतह दर आया, ओट गई संतह दर आया। सरब सुख नानक तिह पाया। सर्व सुख नानक ते पाया। वॾी भगवान जी जॾहिं कृपा थींदी आहे, तॾहिं हे जीव संतन जे दर ते ईंदो आहे। ऐं संतन जे दर ते अची वियो त पोइ उन खे सभु सुख मिलंदा ई मिलंदा, कोई रोके ई नथो सघे। पोइ उन वटि चइनी दरवाजनि खां ख़ुशियूं ईंदियूं, चइनी दरवाजनि खां ख़ुशख़बरियूं ईंदियूं। बल्कि मथां छित बि टुटंदसि, ईअं उतां बि ख़ुशियूं वसंदसि। भॻवानु चवंदा आहिनि ख़ुशियूं ॾींदो आहे। छप्पर फाड़ के छत मां बि ख़ुशियूं ॾींदुसि। छत टुटंदसि माने नयो बंगलो ठहंदुसि, डबल मंजिल, डबल अथसि त ट्रिपल ठहंदसि, 7 मंजिल ठहंदसि, लिफ्ट लॻंदसि। एॾो फ़ाइदो थींदो आहे संतनि जे दर ते अचण सां। सभु सुख मिलंदा आहिनि। पोइ कोई अहिड़ो सुख बाक़ी न आहे जेको न मिले। भॻवानु उन खां पुछंदा आहिनि, तूं चओ तोखे ॿियो कहिड़ो सुख खपे। उहो चई न सघंदो आहे, हरि प्रभु सभु सुख मिली आहे, इन खां मथे ॿियो बि कोई सुख हूंदो आहे, मूंखे ई ख़बर न आहे। संतनि जे दर ते अचण सां ई सुखनि जे ॾींहंनि जी शुरूआति थी वेंदी आहे। चओ जय श्री कृष्ण। अब इन पूरब पाप फल
नरक दिखावन कीन। धर्मराज चए तो नारद ऋषि खे पोइ हिन सॼी ज़िंदगी जो पाप कया आहिनि उन जो न कोई फल न चए बसि ॾेखारियोसि नरक इन खे ॾेई नथा सघो सजा ॾींदुसि त पोइ तव्हांजो सभु नरक थधा थींदा वेंदव चई न न न पोइ उहो न जीअं तव्हां चओ तीअं कयूं चओ त मोकिलियोसि धरतीअ ते वरी चई न पहिरियों हुनखे सभु नरक ॾेखारियो पोइ हिन जी जेका तमन्ना हुजे उहे कयो। द्विज को नरक दिखावने चले दूत जमराए। आगे जैसे हो वह आत्म राम सुनाए। हाणे हुनखे नरक ॾेखारिया वेंदा अॻिते जेका कथा थींदी हिन विश्राम खां पोइ कयूं घणा थिया आहिनि हा 3 अध्याय तव्हांखे अञा कथा ॿुधणी पवंदी त 10 मिंटनि जो विश्राम तव्हांखे ॾींदासीं हिन महिल बीह करे 2 मिंट भगवत नाम जो उच्चारण करे ऐं चांहि ऐं बिस्कुट जो प्रसाद या ॿियो बि जेको सेवादारनि ठाहियो हूंदो प्रसाद उहो स्वीकार कजो ऐं हुन खां पोइ वरी 10 मिंटे में जल्दी वापसि अचिजो देरि न कजो हा घर बि न हली वञिजो ठीकु आहे कंहिंखे ज़रूरी कमु हुजे त घरों थी वरी जल्दी अचिजो उथी बीहो चओ जय श्री कृष्ण गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो। ए राधा 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 नंद लाल बोलो राधा 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 नंद लाल बोलो। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो गोपाल बोलो बोलो गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो बोलो हरि गोपाल बोलो। राधा 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 हरि नंद लाल बोलो राधा 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 नंद लाल बोलो। श्री वृंदावन राधे राधे यमुना तट पे राधे जीवन को राधे राधे बरसाने में राधे राधे गंग भाव में राधे राधे तेरे मन में राधे राधे तेरे मन में राधे राधे इस कीर्तन में राधे राधे शक्कर बाटा में राधे 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 जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की जय श्याम सुंदर भगवान की जय जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय मन के पकड़े गायत्री मंत्र ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम शांति 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 धर्म की जय हो अधर्म का नाश हो प्राणियों में सद्भावना हो विश्व का कल्याण हो हर हर महादेव जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। जल्दी प्रसाद स्वीकार कयो समय जय श्री कृष्ण। ऐसे और भजन एवं गुरबाणी को श्रवण करने के लिए हमारे YouTube चैनल बाबा भगत राम चकरभाटा को सब्सक्राइब, लाइक एवं शेयर करें।